अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सभिनी खे तमामु घणी सुबुह जो सलाम क़बूल पवे। सभिनी जी सुबुह, सभिनी खे जुमो मुबारक हुजे। अॼु जुमे जो भलारो ॾींहुं आहे, भलारो ॾींहुं बि आहे ऐं तमामु घणो ख़ुशी जो ॾींहुं बि हूंदो आहे तव्हां सभिनी जे लाइ बि, असांजे लाइ बि। छाकाणि सभु सॼो हफ़्तो कमनि में तमामु घणा हूंदा आहियूं, त ॿ ॾींहं जेकी मोकल जा हूंदा आहिनि उहो हूअं ई तव्हांखे मोकल त ख़ुशी ॾींदो ई आहे। जुमे वारे ॾींहुं ॾाढो सुठो गुज़रंदो आहे, छाकाणि हाफ डे हूंदा आहिनि अक्सर ऑफिसिस में, त माण्हू जेके आहिनि से जल्दी जल्दी पंहिंजा कमु जेके बि उन्हनि खां हथु निबेरे करे पंहिंजी फैमिलीज़ ॾांहुं बि वेंदा आहिनि। असांजा खोड़ भाउर ऐं भेणूं पंहिंजे शहरनि खां परे पंहिंजे ॿारनि बच्चनि जी रोज़ी जे लाइ रहनि था, ऐं पोइ जॾहिं जुमे जो ॾींहुं अचे थो त उन्हनि खे एक्साइटमेंट बि हुजे थी, ख़ुशी बि हुजे थी। उन्हनि जा घर वारा उन्हनि जी बेचैनी सां इंतज़ारु कंदा आहिनि, जिन्हनि जा पीअर घरनि खां परे हूंदा आहिनि, जुमे जी शाम जो घर पहुचणा हूंदा आहिनि। उन्हनि जा ॿार ॾाढी बेसब्री सां पंहिंजे जेको आहे सो पेरेंट्स जो इंतज़ारु करे रहिया हूंदा आहिनि, ऐं ख़ुशी बि हूंदी आहे। असांखे बि ख़ुशी हूंदी आहे त असांखे मोकल जा ॿ ॾींहं मिलंदा आहिनि, ऐं जुमे वारे ॾींहुं पंहिंजी कोशिशि में हूंदी आहे। ॾिसो, सॼो हफ़्तो त पंहिंजो गुज़री वेंदो आहे दुनिया जे सभिनीनि मामलनि में, पाण जेको आहे सो मुख़्तलिफ़ जेको आहे सो समाजी कमनि में बिज़ी हूंदा आहियूं, पर को त ॾींहुं अहिड़ो बि हुजे जंहिं लाइ ॾींहुं पाण पंहिंजे दीन खे सम्झूं, ॼाणूं त रब साईं असांजे लाइ जेकी बि असांजे फ़ाइदे जे लाइ जेकी बि इस्लामिक उसूल ठाहिया आहिनि, उन्हनि खे कंहिं न कंहिं हिकिड़े पहलू खे पाण जुमे वारे ॾींहुं मौज़ू तौरु खणी अचूं ऐं उनखे सम्झण जी कोशिशि कयूं त दीन असांखे सेखारे छा थो। छाकाणि तव्हां हुजो या मां हुजां, असांखे का सनद मिलियल न आहे। असां बिल्कुलु, ऐं जेकी मज़हबी मामला हूंदा आहिनि ॾाढा हसास हूंदा आहिनि, त पाण पंहिंजी इहा कोशिशि हूंदी आहे धरती TV जी सॼी टीम जी, त असां अहिड़ा ऑथेंटिक स्कॉलर या जेकी जिन्हनि इन मामले में पंहिंजी पढ़ाई कई आहे, इहा रिसर्च वर्क उन्हनि जो तमामु घणो आहे, उन्हनि खां ई उन मौज़ू बाबति ॻाल्हाइजे, सवाल वठिजनि, ॻाल्हाइजे त जीअं जेको आहे सो उन्हनि जी जेका रोशनी में पाण पंहिंजे दीन खे सम्झी सघूं, ऐं पंहिंजे दीन में पंहिंजे ज़हन में जेकी मुजारात उन्हनि खे बि क्लियर। ऐं जुमे जो ॾींहुं आहे, अॼु जेको आहे सो पाण सोचियो आहे त थोरो हिकिड़ो वायरल ॾाढो नेपा फैलियल आहे, उन ते जेको आहे पाण डॉक्टर खे ऑन बोर्ड वठंदासीं, डॉक्टर साहिब खे, उन्हनि सां बि ॻाल्हाईंदासीं त जीअं जुमे वारे ॾींहुं सभु सुठा कमु पाण जुमे वारे ॾींहुं करे वठूं। ॿियो त जुमे वारे ॾींहुं ख़ुशी बि पाण खे आहे त रूह अफ़ज़ा वारनि पंहिंजे लाइ तोहफ़ो मोकिलियो आहे, त उन्हनि जो बि तव्हांखे ॿुधाईंदी हलां त रूह अफ़ज़ा वारा चवंदा आहिनि त मशरूब मशरिक़ रूह अफ़ज़ा हर घर जी पसंदि आहे। रूह अफ़ज़ा पाण बि पियो, ॿारनि खे बि पीआरियो रूह अफ़ज़ा, ऐं रमज़ान खां अॻु में तव्हांजे लाइ रमज़ान जो ख़ासि तोहफ़ो आहे रूह अफ़ज़ा। त रमज़ान त ॾिठो वञे त रूह अफ़ज़ा खां सवाइ त असां नंढपण खां जेको आहे सो जीअं ज़िंदगी गुज़री आहे त तसवुरु थिए ई नथो। रूह अफ़ज़ा त ज़रूरु हूंदो आहे हर घर में, त उन्हनि तव्हांजे लाइ मोकिलियो आहे, ऐं जेको आहे सो तमामु सुठी नई पैकिंग में आयो आहे, ऐं उन सां गॾु बॉटल बि मिली रही आहे, त उहो बि जेको आहे सो हाशिम भाई कीअं आहियो? अल्हम्दुलिल्लाह, जुमो मुबारक हुजे तव्हांखे। खैर मुबारक, तव्हांखे बि मुबारक हुजे। तमामु सुहिणे जेको आहे सो उन खां धुन खां तव्हां मेरी झोली को भर दे ऐं ख़ुदा सदके मोहब्बत खे, त असां जुमे वारे ॾींहुं जो रम्ज़ ई कुझु ॿियो हूंदो आहे। बिल्कुलु ईअं, अॼु रस्ते में बि अचां बि कुझु अहिड़ियूं नातूं ॿुधण में मिलियूं, माना आवाज़ में ईंदियूं आहिनि, पाण ॼण जेको आहे सो दिमाग़ में उहे शयूं रिकॉल थी रहियूं हूंदियूं आहिनि जेको पाण खे, ऐं नंढपण में वॾो मज़ो ईंदो हो। मां इहे ई यादूं हूंदियूं आहिनि त स्कूल वेंदे माना किथां नात पई अचे, किथां कवाली। सही, हा बिल्कुलु। पाण असेंबली में बि पढ़ंदासीं, मां बि ॾाढी शौक़ सां हुते नात वग़ैरह पढ़ंदी हुअसि। बिल्कुलु ईअं ई आहे। ऐं जुमे वारी नमाज़ खां पोइ जेके घर जी ख़वातीन तव्हांजे लाइ जेको एहतमाम करे रखंदियूं आहिनि, बिल्कुलु उहा रौनक बि जेको आहे उहा रौनक हूंदी आहे पंहिंजे घर। काफ़ी बहितरीनु आहे। इहे सभु ॾियारा जेको आहे कुदरत वारे असांखे अता कया आहिनि, त नेमत आहे अलाह साईं। बिल्कुलु वाक़ई में। ऐं जेको आहे अख़बार पढ़ी था वठूं, अॼु जी अख़बार पाण खे छा चई रही आहे, त जेको आहे सो असांजी सोभ अख़बार आहे, सिंध जी इलाही सुठी वॾी अख़बार आहे, ऐं इलाही सालनि खां जेको आहे सो तव्हांखे सुठियूं सुठियूं ख़बरूं ऐं ॾेई रही आहे। अच्छा, हिते असांजे परॾेही खाते जे तरफ़ां जेको बयानु आयो आहे, पाकिस्तान कंहिं बि इब्राहिमी मुआहिदे जो हिसो न बणिजंदो, ईरान ते ताक़त ऐं पाबंदी जे इस्तेमाल जे ख़िलाफ़ु आहियूं। तमामु सुठी ख़बर आहे। माना ॾिसो, तव्हांखे पावर आहे त उनजो मतिलबु इहो न आहे त तव्हां उनजो ग़लति इस्तेमालु कयो। हाणे असां एज़ ए मुस्लिम मुल्क,
असांजो ईरान जेको आहे पाड़ेसरी मुल्क आहे ऐं सदियुनि खां असांजा उन सां ॾाढा सुठा वास्ता ऐं राब्ता रहिया आहिनि। त असां कंहिं बि अहिड़े जेको आहे सो ग़लति फ़ैसिले जो हिसो नथा बणिजणु चाहियूं। सदाईं पाकिस्तान जेको आहे सो हिकिड़े मतिलबु अमन वारी ॻाल्हि कई आहे। पड़ोसी मुल्क बि ॾाढी असां सां जेकी बि कोशिशि कंदो आहे हमेशह शुरूआति उन्हनि जे तरफ़ां थींदी आहे। पाकिस्तान सदाईं पीस जी ॻाल्हि कंदो आहे। त तमामु सुठी जेका आहे सा इहा अॼोकी ख़बर आहे। ऐं पाकिस्तान जी हथियारबंद फ़ौज हर ख़तरे खे मुंहुं ॾियण लाइ तयारु आहे, नो डाउट। असांजी फ़ौज जेका आहे सा दुनिया जी कंहिं बि मुल्क जी फ़ौज सां कम्पीट करे सघे थी। ऐं ताज़ो तव्हां ॾिठो जेको पंहिंजो हाणे कुझु टाइम अॻे जेको पड़ोसी मुल्क सां मामिलो थियो हुयो त हुनमें पंहिंजी फ़ौज कीअं पंहिंजो भरपूर किरदारु निभायो। अच्छा, ॿी हिकिड़ी ख़बर आहे, सिंध हुकूमत पारां गुल प्लाज़ा साने बाबति जुडिशल इंक्वायरी कराइण जो ऐलान आहे। वॾे वज़ीर जो सिंध हाई कोर्ट जे चीफ जस्टिस खे उन्हनि ख़तु माणियो आहे। ऐं इहा बि छाकाणि मुख़्तलिफ़ ख़बरूं ॿुधण में अची रहियूं आहिनि, तव्हां बि ॿुधी रहिया हूंदव, असां बि ॿुधी रहिया आहियूं, त सही आहे त जुडिशल इंक्वायरी थींदी त जेकी बि मामला आहे सच ऐं कूड़ सभु पधरा थी पवंदा। त सुठियूं ख़बरूं अॼु जेको आहे सो ॾिसण में आयूं आहिनि। त ॾिसूं था, हाणे ॿी अख़बार पढ़ूं था पाण, ॿ टे अख़बारनि खे टच करे वठूं। अॼु जी हुरियत अख़बार जेका आहे सा मुंहिंजे हथ में आहे, उहो छा थी चए, पाकिस्तान की मुसल्ह अफराज हर ख़तरे के ख़िलाफ़ मुकम्मल तौर पर तैयार है। फील्ड मार्शल साहब जेको आहे सो इहो चयो आहे। ऐं वाक़ई में असांखे यकीन आहे पंहिंजी फ़ौज ते। ऐं असां जेको आहे सो पंहिंजी फ़ौज जे ई आसिरे पंहिंजे घरनि में सुकून सां सुम्हंदा आहियूं। ऐं वाक़ई में असां त पंहिंजे घरनि में ॾिसो सुकून सां आहियूं, पंहिंजी फैमिली सां, पंहिंजे ॿारनि सां, पंहिंजे बचनि सां। ऐं सरहदनि ते जेकी माण्हू असांजी हिफ़ाज़त लाइ ॾींहुं राति कमु करे रहिया आहिनि, उन्हनि खे साराइणु घुरिजे। त फील्ड मार्शल साहिब जो बयानु ॾाढो सुठो आहे। वाक़ई में असांजी फ़ौज दुनिया जी कंहिं बि सुठे तरक़ी याफ़्ता मुल्क खां घटि कोन्हे। अच्छा, सिंध हुकूमत तहक़ीक़ात जुडिशल कमीशन से करने का ऐलान किया है। ये साॻी ख़बर है जेका पाण हींअर सोभ में पढ़ीसीं। आलमी इस्तेहकाम फ़ोर्स में शमूलियत का ताहाल फ़ैसला नहीं किया। पाकिस्तान जे तरफ़ां जेको आहे सो बयानु आयो आहे त पाकिस्तान आलमी इस्तेहकाम फ़ोर्स शमूलियत में ताहाल फ़ैसला नहीं किया शामिल होने का। DGSPR की जामिया कराची के तलबा से ख़ुसूसी निशस्त। सुठो आहे फ़ौज खे माण्हुनि सां, शहरी माण्हुनि सां मिलणु घुरिजे, मुलाक़ात करणु घुरिजे। ऐं त जीअं फ़ोर्सिस ऐं आम माण्हू जे विच में जेको ॾहका या हिकिड़ो जेको हिकिड़ी हेज़िटेशन हूंदी आहे, उहा ख़तमु थियणु घुरिजे। बलोचिस्तान में दहशत गर्दों के लिए कोई जगह नहीं, सरफराज़ बुगटी साहब इहो चई रहिया आहिनि। जाइबी बलोचिस्तान असांजो तमामु सुठो हिकिड़ो जेको आहे सो पाकिस्तान जो हिसो आहे ऐं बदअमनी जो शिकार रहियो आहे, पर हाणे वधीक इजाज़त न ॾिबी। हलूं था नाज़रीन, नंढी साई वठूं था, साई खां पोइ वरी तव्हां सां गॾु हूंदासीं। महिमान पाण वटि अची चुका हूंदा त पोइ पाण जुमे वारे रम्ज़ खे शुरू कंदासीं। गुड मॉर्निंग विद धरती। जी साथियों, वेलकम बैक। ऐं तव्हांखे ख़बर आहे जुमे जो ॾींहुं आहे ऐं जुमे जो ॾींहुं हुजे ऐं असां पंहिंजे दीनी जेको रम्ज़ आहे उन में न अचूं। सभिनी खां पहिरियों त जुमे जो ॾींहुं आहे। जुमे जो ॾींहुं उहे बि भलारो करे सॼियो वेंदो आहे। सभिनी ॾींहंनि में ॾींहं खे जेका आहे सा ख़ासि फ़ज़ीलत हासिलु आहे। त उन हवाले सां शुरू वारे जेको असांजो सेगमेंट आहे उनमें असां उन ते ॻाल्हाईंदासीं जुमे जे हवाले सां। ऐं महिमान अची चुका आहिनि, तव्हांजो तारुफ़ कराईंदी हलां हुन सां। असां मुंहिंजे हिन पासे ते आहिनि अलामा अब्दुल रकीब मेको साहब, जेकी इस्लामी स्कॉलर आहिनि। अस्सलाम वालेकुम साईं। वालेकुम अस्सलाम। गुड मॉर्निंग तव्हांखे ऐं भली कर चऊं था पंहिंजी स्टूडियो में। वेलकम। ऐं ॿिया जेके मूं वटि गेस्ट आयल आहिनि से मौलाना सिराज अहमद कासमी साहब पाण सां गॾु आहिनि। अस्सलाम वालेकुम साईं।
ठीकु आहियो तव्हां ख़ैरियत सां आहियो जुमो मुबारक हुजे तव्हांखे ख़ैर मुबारक ऐं ॿियो जेको मुंहिंजे हिन पासे ते अदी हिकिड़ी वेठी आहे से बि इस्लामी स्कॉलर बि आहिनि ऐं नात बि पढ़ंदियूं आहिनि बुशरा अरशद मोहतरमा असां सां गॾु मौजूदु आहिनि कैसी हैं आप ठीक ठाक अल्हम्दुलिल्लाह ऐं ॿी सना ख़्वां जेको आहे सो पाण खे नात पढ़ी जेकी ॿुधाईंदियूं ऐमन पाण सां गॾु आहिनि सैयदा ऐमन हुसैनी कैसी हैं आप ठीक ठाक अल्हम्दुलिल्लाह अच्छा साईं तव्हां ॾे अचूं था न सभिनी खां पहिरियों त पाण जुमे जे हवाले सां ॻाल्हायूं था त जुमे जे ॾींहं खे ख़ासि फज़ीलत जेका मिलियल आहे उन ते पाण थोरो ॻाल्हायूं बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम सभ खां पहिरियां त अव्हांजो इंतिहाई शुक्रियो धरती टीवी पूरी टीम जो अव्हां इन मुबारक ॾिहाड़े ते मूंखे पंहिंजे मॉर्निंग शो में मदऊ कयो ऐं ख़ुशकिस्मती इहा आहे जो अल्हम्दुलिल्लाह अॼु जुम्मतुल मुबारक ऐं शाबानुल मुअज़्ज़म जो ॿियो जुमो आहे हिन बरकत भरे ॾिहाड़े खे आका अलैहिस्सलातु वस्सलाम सैयदुल अय्याम जे नाले सां सॾियो आहे ऐं हे ॾिहाड़ो इंतिहाई अल्लाह जी रहमतुनि सां मालामाल ॾिहाड़ो रहे थो ऐं इन ॾिहाड़े में कुझु घड़ियूं अहिड़ियूं आहिनि जेके मुंहिंजे आका अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त इन जे अंदरि जेकॾहिं को इंसानु अल्लाह खां का बि दुआ घुरे थो त उनजी उहा दुआ ख़ाली नथी मोटे अलबत्ता कसरत सां मुंहिंजे आका अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त मां मुहम्मद जी ज़ात मुबारका जे मथां दुरूद शरीफ़ पढ़ंदा कयो अलबत्ता अव्हांजो जेको दुरूद अव्हां कंहिं बि इलाइक़े के किथे बि आहियो पढ़ो था पिया त अल्लाह असीं मलाइकनि जे ज़रिए मां मुहम्मद ताईं पहुचाए थो पियो ऐं पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जुमे जो ॾिहाड़ो पूरे जो पूरो पंहिंजी पूरी ज़िंदगी मस्जिद शरीफ़ में गुज़ारींदा हुआ सहाबा इकराम सां गॾु गुज़ारींदा हुआ उन सां गॾोगॾु मुंहिंजा आका अलैहिस्सलातु वस्सलाम इन मुबारक ॾिहाड़े ते सूरह कहफ जी कसरत सां तिलावत फरमाईंदा हुआ ऐं तमामु पूरी सहाबा जी जमात खे ऐं हुकुम ॾींदा हुआ त अव्हां बि कसरत सां सूरह कहफ जी तिलावत कयो उहो इन्हीअ जे लाइ त सूरह कहफ जेका आहे उहा मुसीबतुनि खे टारींदी आहे रिज़्क़ में इज़ाफ़ो कंदी आहे ख़ैर ऐं बरकतूं अल्लाह जे पासे ॾांहुं हासिलु कराईंदी आहे इंसान खे अल्हम्दुलिल्लाह अल्लाह ताला असांजे मथां इंतिहाई अणगणिया अहसान कया आहिनि जो ॾिहाड़ो बि जुम्मतुल मुबारक जो ऐं हीउ जेको बिलख़ुसूस महीनो हले थो शाबानुल मुअज़्ज़म जो जंहिंजे लाइ मुंहिंजे आका अलैहिस्सलातु वस्सलाम मुंहिंजे महबूब मुहम्मद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त अर्रजबु शहरुल्लाह व शाबानु शहरी व रमज़ानु शहर उम्मती मुंहिंजे सोणे नबी साईं फरमायो त रजब जो महीनो अल्लाह जो महीनो आहे ऐं शाबान जो महीनो मां मुहम्मद जो महीनो आहे त सहाबा इकराम रिज़वानुल्लाह अलैहिम अजमईन अर्ज़ करनि था त साईं भला शाबान जो महीनो अव्हांजो कीअं इन ते थोरी वज़ाहत फरमायो मुंहिंजे सोणे नबी साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त पुट मां उम्मत जे लाइ अल्लाह खां रोई करे क़दम क़दम ते दुआऊं घुरियूं सजदे मुहियां त बि उम्मत यादि जंग जे मैदान में हूं त बि उम्मत यादि जेकॾहिं काबतुल्लाह जो तवाफ़ कयूं था त बि उम्मत यादि अल्लाह तबारक व तआला मां मुहम्मद खे इहो शाबानुल मुअज़्ज़म जो महीनो तोहफ़े तौरु इनायत फरमायो आहे ऐं इन में हिकिड़ी राति आहे जेके उम्मत शबे बरात जे नाले सां सुञाणे थी जेका यकीनन गुनाहनि खां छोटकारो ॾियारे थी जेके बि गुनाहगार अबाना हदीस मुबारक में अचे थो तोणे उहद जबल खां उन जा वॾा गुनाह आहिनि त बि अल्लाह तबारक व तआला इन मुबारक राति जे सदके बख़्शे करे जन्नत जो हक़दार थो बणाए छॾे सो असांजे लाइ त ही ॾिहाड़ा इंतिहाई अल्लाह जे पासे ॾांहुं गनीमत आहिनि तोहफ़ो आहिनि पूरी उम्मत खे हिननि ॾिहाड़नि मंझां हज़रत अम्मा आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह ताला अन्हा थी फरमाए त जॾहिं बि हे महीना ईंदा हुआ बिलख़ुसूस रजब जो महीनो शाबान जो महीनो जीअं रमज़ान शरीफ़ क़रीब ईंदो हो त आका अलैहिस्सलातु वस्सलाम हिन ॾिहाड़नि खां ई इबादतुनि जो मामूल वधाए छॾींदा हुआ कसरत सां साईं जन तिलावत फरमाईंदा हुआ क़ुर अज़ीम जी कसरत सां साईं जन नफ़िल पढ़ंदा हुआ कसरत सां साईं जन आका अलैहिस्सलातु वस्सलाम ज़िक्र अज़कार जा मामूल बणाईंदा हुआ आका अलैहिस्सलातु वस्सलाम रजब शाबान रमज़ान इहे टई महीना कसरत सां साईं जन रोज़ा रखंदा हुआ ऐं ख़ुशी जो हिकिड़ो इज़हार फरमाईंदा हुआ त अल्लाह जे पासे ॾांहुं भलारो महीनो रमज़ान शरीफ़ अचे थो पियो उन जे इस्तक़बाल जी हीअ तयारी कयूं था पिया पाण उम्मत खे बि असांखे सभिनि खे आका अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़िंदगी जेका आहे उहा राह रास्त आहे असांखे बि हिन ॾिहाड़नि मंझि कसरत सां अल्लाह जे हुज़ूर तवजो हुजणु खपे कसरत सां इबादत करणु खपे कसरत सां ज़िक्र अज़कार खणणु खपनि पंहिंजी ज़िंदगीअ में
असां खां जेके ग़लतियूं कमियूं कोताहियूं अलाह जूं ऐं उन जे रसूल जूं जेके नाफ़रमानियूं थियनि थियूं, जेतिरो थी सघे रब जो हुज़ूर तवजो करे असां पंहिंजे कयल गुनाहनि जी अलाह खां माफ़ी तलब कयूं। अलाह जी रहमत जा दरवाज़ा खुलिया पिया आहिनि, ऐं बेशक उहो माफ़ करण वारो। बेशक अलाह माफ़ करणु वारो आहे। साईं तव्हां कुझु ॻाल्हाईंदव जुमे जी फज़ीलत जे हवाले सां? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सभ खां पहिरीं तव्हांजो शुक्रियो जो तव्हां मूंखे हिते दुबारा मदऊ कयो। जुमे जी फज़ीलत साईं ॿुधाए छॾी, सैयदुल अय्याम ॾींहंनि जो सरदार आहे, इन जी वॾी फज़ीलत आहे ऐं हर हिकु शइ जी पंहिंजी पंहिंजी फज़ीलत आहे। सही। रातुनि जी जेका फज़ीलत आहे, कुझु रातियूं अहिड़ियूं आहिनि जेके उन जी फज़ीलत आहे, कुझु रातिनि खां वधीक। मसलन जेको आहे लैलतुल बरात आहे, इहा राति आहे, ॿियनि रातुनि खां फज़ीलत वारी आहे। 27 रजब लैलतुल क़द्र आहे। उन खां पोइ इहे अहिड़ियूं रातियूं आहिनि, कुझु अलाह साईं उन्हनि खे फज़ीलत ॾिनी आहे। अहिड़े तरीक़े सां ॾींहं बि अलाह जा आहिनि, लेकिन अलाह ताला हिकिड़नि ॾींहंनि खे फज़ीलत ॾिनी आहे। उन्हनि में हिकिड़ो ॾिहाड़ो जुमे जो ॾिहाड़ो आहे, इहो तमामु ॾिहाड़नि ते फज़ीलत रखे थो। अहिड़े तरीक़े सां जेको आहे माण्हुनि में बि ॾिसो था त कुझु तव्हांखे अंबिया किराम मिलंदा, कुझु रसूल मिलंदा, कुझु तव्हांखे सहाबी मिलंदा, कुझु अहल बैत मिलंदा। माण्हू त सभु हिकु जहिड़ा आहिनि, लेकिन अलाह ताला फज़ीलत रखी आहे। अहल बैत जी फज़ीलत आला आहे। उन खां पोइ सहाबा तमामु इंसाननि में वधीक अफ़ज़ल आहिनि। सहाबनि खां वधीक वरी नबी आहे, नबियनि खां वधीक वरी रसूल आहिनि, रसूलनि मां वरी असांजो आख़िरी हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फज़ीलत वारो आहे। त हर हिकु पंहिंजी अलाह साईं उन्हनि जी फज़ीलत रखी आहे। त जुमे जी घणी फज़ीलत आहे। त जुमे जे ॾिहाड़े में जेको आहे असांखे अमल कहिड़ा करणु घुरिजनि। जुमे जे ॾिहाड़े में असांखे दुरूद शरीफ़ घणो पढ़णु घुरिजे। ऐं जीअं साईं तव्हांखे ॿुधायो सूरतुल कहफ़ जी तिलावत कई वञे। ऐं सूरतुल कहफ़ जी जेका सूरत वॾी आहे, लेकिन माण्हू कंदो त ॾाढो भलो थींदो। पर मुंहिंजो हिकिड़ो तिलावत त फज़ीलत आहे, लेकिन मुंहिंजो हिकिड़ो मुंहिंजी अर्ज़ु या रिक्वेस्ट सम्झनि माण्हू त इनखे पढ़नि त सम्झी करे पढ़नि। ऐं इन में वाक़िया आहिनि, 3 वाक़िया सूरत कहफ़ में। हिकु त गारे इन्हनि जो कहफ़ वारनि जो वाक़ियो आहे। कहफ़ माना असहाबे कहफ़, गार वारा। उते माना बादशाह खे डप खां वञी उते रहिया हुया 300 सालनि खां पोइ वरी जेको उथिया त उन खां पोइ ॾिठो त उहो ई सिको बादशाह हथु मटिजी वई आहे, ज़मानो मटिजी वियो आहे, हिननि जो सिको उहो ई। पोइ वरी उन्हनि ॾिठो बादशाह आयो, पोइ वरी उन्हनि खे माना जेको आहे ॾिठो ऐं उन्हनि खां दुआऊं घुरायूं, पोइ उते ई वरी उन्हनि जो मदफ़न थी वियो। ॿियो वाक़ियो आहे हज़रत हिन जो ख़िज़रत ऐं हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम जो। टियों वाक़ियो आहे सिकंदर ज़िल करनैन हिन जो। त वाक़ियो तमामु सूरत कहफ़ जो जेको तर्जुमो कंदो न माण्हू, तमामु वॾा फ़वाइद आहिनि हिन में। वॾा यानी की तर्जुमे जूं ॻाल्हियूं असांजे लाइ नसीहत आहिनि। त तिलावत घणी कजे, सूरत कहफ़ जी तिलावत कजे, दुरूद शरीफ़ घणो पढ़िजे। ऐं नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त अल्लाह ताला रहमत ॻोल्हींदी आहे। माण्हू परेशान आहिनि, मुंहिंजी दुआ क़बूल कान थी थिए, त पोइ माण्हू खे घुरिजे त जुमे जे ॾिहाड़े में दुआ करे, अक्सर दुआ करे। ऐं दुआ जॾहिं कंदो त अल्लाह ताला उनजी दुआ क़बूल कंदो। जुमे जे ॾिहाड़े में दुआ क़बूल कंदो आहे। ख़ासि जेको वक़्तु आहे उहो आहे नमाज़ जो टाइम, जेको ख़ुतबो आहे ऐं फ़र्ज़ जे विच में। इन में जेकॾहिं माण्हू ख़ासि दुआ करे थो, एतमाम करे दुआ करे थो, त अल्लाह ताला ज़रूरु उनजी दुआ क़बूल करे थो। इहा हदीसुनि में साबित आहे। जुमे जी घणी फज़ीलत आहे। अल्लाह ताला असां सभिनी खे हिन ॾिहाड़े में ज़्यादा से ज़्यादा नेकियूं करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। बिल्कुलु, आमीन सुम आमीन। अच्छा बुशरा साहिबा, जैसे कि बात हो रही थी जुम्मे की, और जुम्मे की नमाज के हवाले से भी ज़ाहिर है एक ख़ास एहतमाम होता है और उसकी बहुत सख्ती से। वैसे तो नमाज हम सब पे फ़र्ज़ है, तो उसका तो हमसे सबसे हिसाब लिया जाएगा, लेकिन जुम्मे की नमाज के लिए ख़ास फैमिलीज़ में भी बहुत सख्ती, स्ट्रिक्टनेस रखी जाती है। ऊपर हमें दीन की तरफ से भी एक सख्ती से हिदायत की गई है। तो औरतें खुद को इससे मुबर्रा क्यों समझती हैं? इसमें मतलब अक्सर फैमिलीज़ में वो अपने आप को दूसरे कामों में मज़ीद ज़्यादा महव रखती हैं, लेकिन मोस्टली देखने में ये आता है कि औरतें थोड़ा इस तरफ ध्यान कम देती हैं। तो इस हवाले से आप कुछ औरतों की रहनुमाई के लिए। नहीं, जो नहीं देती उन्हें देना चाहिए। और माशाल्लाह इतनी अच्छी बातें उन्होंने बताई हैं। और जुम्मा हमारे लिए बहुत अहम होता है। और मैं समझती हूँ कि ख़वातीन भी एहतमाम करती हैं, बाज़ कामों में रह जाती हैं, लेकिन एहतमाम करती हैं और करना चाहिए। सूरह कहफ़ पढ़ने का करती हैं, कुकिंग पहले से कर लेती हैं। बहुत सी ख़वातीन को मैं जानती हूँ जो पहले से कुकिंग करती हैं कि जी जुम्मे में हमें पूरा खुशू और खुशू के साथ सब कुछ करना है। या जैसे जो घर के बच्चे हैं तो उनको ज़्यादा जो सख्ती से पाबंद ख़वातीन करवा सकती हैं, क्योंकि मर्द हज़रात अपने काम से या कारोबार से, ऑफिस के हवाले से नहीं होते, वो मोस्टली वहाँ पे नमाज पढ़ते हैं।
تو اس حوالے سے ایک ماں کو سختی کر کے جیسے بچوں کو، تو یہ عورتوں اصل کا میں تو نماز کی ہی سختی ہے، ماں باپ پر ہی ذمہ داری آتی ہے، کیونکہ آپ دیکھیں جب ماں نماز پڑھ رہی تو چھوٹا سا بچہ بھی ساتھ میں بیٹھا ہو نا تو وہ جھک رہا ہوتا ہے، وہ اسے پڑھنا تو نہیں آتا گود کا بچہ، لیکن وہ ماں کی نقل کر رہا ہوتا ہے، اور وہی وقت ہوتا ہے کہ اس وقت سے اسے ساتھ بٹھا لیں، اس کی تربیت کریں اور نماز کا پابند بنائیں، کیونکہ نماز ہم پہ فرض ہے، اس کی کہیں چھوٹ نہیں ہے۔ اور یہ نہیں کہ ہم نماز پڑھ رہے ہیں تو ہمارے ساتھ یہ نہیں ہوگا، ہمیں یوں، ہمارے اوپر عذاب نہیں آئے گا، کوئی تکلیف نہیں آئے گی، نہیں، تکلیفوں کو برداشت کرنے کا حوصلہ آئے گا ہمارے اندر جب ہم نمازی ہوں گے۔ صحیح نماز پڑھنے، نماز تو حکم ہے اور ہم بندے ہیں اور ہم حکم نہیں ٹال سکتے اس کا، نماز تو پڑھنا ہی ہے، وہ روزانہ کی پڑھنی ہے۔ یہ تو ہمیں شرمندہ ہونا چاہیے کہ ہم وہ 5 وقت نہیں پڑھ پاتے جو 50 نمازوں سے حضور صلی اللہ علیہ وآلہ وسلم نے صرف 5 کرا دی ہیں، اور وہ بھی ہم نہ پڑھ پائیں تو یہ تو ہمارے لیے بہت شرمندگی کا مقام ہے۔ وہ نبی جو ہمارے لیے ہی مانگتے مانگتے ساری جتنا انہیں یہاں دنیا میں جلوہ افروز رہے تو ہماری ہی لیے دعائیں مانگتے رہے، امتی امتی حبی امتی، تو ہم ان کے احکامات پہ چلیں، کیونکہ یہ ہمیں انہوں نے ہی بتایا ہے، یہ نماز کا طریقہ، یہ وضو کا طریقہ ہے، سب انہوں نے ہی ہمیں بتایا، تو ہمیں نماز کی ہی پابندی کرنی چاہیے، جمعے کی اسپیشلی تیاری کرنی چاہیے، ہاں بالکل سنتوں بھرا جمعہ گزارنا چاہیے، کیونکہ اس میں جو دعا کا ایک لمحہ مقرر ہے وہ ہمیں نہیں پتا، لیکن جمعے میں یہ ہے کہ ایک لمحہ ضرور ہے جو آپ کی دعا قبول ہوتی ہے، جس میں آپ کی دعا قبول ہوگی۔ ناظرین، پان ہلو تھا پان سگورے نبی صلی اللہ علیہ وسلم جی شان میں जेको आहे हिकिड़ी नात ॿुधूं था उन खां पोइ वरी एमन खां सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह रहे जाते हैं ये अरमान हाय मेरे सीने में ना काबे की गली देखी न पहुँची मैं मदीने में सुना है नूर की बरसात होती है मदीने में सुना है नूर की बरसात होती है मदीने में इलाही एक कतरा पड़े हम सब के सीने में
हज के महीने में रवां जब देखती हूँ काफ़िले हज के महीने में ना काबे की गली देखी ना पहुँची मैं मदीने में और मुहम्मद इस तरह तशरीफ फरमा है मदीने में मुहम्मद इस तरह तशरीफ फरमा है मदीने में कि जैसे सूरह यासीन है कुरान के सीने में कि जैसे सूरह यासीन है कुरान के सीने में रहे जाते हैं ये अरमान हाय मेरे सीने में ना काबे की गली देखी ना पहुँची मैं मदीने में ना काबे की गली देखी ना पहुँची मैं मदीने में। सुभान अल्लाह, बहुत खूब। जी साथियों, वठूं त नंढी साई खां पोइ वरी तव्हां सां गॾु हूंदासीं। जी साथियों, वेलकम बैक। ॻाल्हियूं ॿोलियूं हली रहियूं आहिनि। ब्रेक खां अॻु में तव्हां तमामु ख़ूबसूरत नात ॿुधी। साईं अलामा रकीब साहब, तव्हां खां मां पुछणु चाहींदसि त जेको रब साईं जेको नज़ूल कयो शब बारात जो, इन बाबति कुझु नाज़रीन खे चिटो करे ॿुधायो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। शब बारात इहो हिकिड़ो अरबी ॿोली जो लफ़्ज़ आहे। अलबत्ता इन में आहे गुनाहनि खां छुटकारो ऐं पंहिंजे अलाह सां हिकिड़ो तालुक़ ॻंढणु। हक़ीक़त हीअ आहे त अल्लाह ताला पंहिंजे बंदे सां बे इंतिहा प्यार थो करे ऐं हिकिड़ो अल्लाह ताला मिसाल ॾिनो आहे त मां रब्बुल आलमीन अव्हां सां जेके दुनिया में तव्हांखे वालिदैन ॾिना आहिनि 70 अबे अम्मा खां वधीक तव्हां सां प्यार कयां थो। बेशक। ऐं अल्लाह ताला क़ुरान अज़ीम जे अंदरि वाज़े ऐलान कयो आहे त क़ुल या इबादी अल्लज़ीन असरफ़ू अला अनफुसिहिम ला तक़नतू मिन रहमतिल्लाह। मुंहिंजा बानो, तव्हां मां अल्लाह जी रहमत खां मायूस, ग़मगीन ऐं दिलगीर न थियो। थी विया आहिनि तव्हांखे गुनाह, छो जो अव्हांजे कढ अव्हांजो नफ़्स बि आहे, अव्हांजे कढ शैतान बि आहे। सही। मां अल्लाह जी दरबार में अचो। हिते अल्लाह ताला हिकिड़ो शर्त रखियो आहे। उहो शर्त हीअ आहे त हिन दिलि मां तव्हां कीनूं, बुग़्ज़, नफ़रतूं कढी अचो ऐं पंहिंजाइप जूं जेके विथियूं आहिनि, ओड़े पाड़े जा जेके हक़ आहिनि, हुकूकुल इबाद जेके पाण चवंदा आहियूं, हुकूकुल इबाद जो ख़ासि तौर ते अल्लाह ताला ताक़ीद फरमाई आहे। हुकूकुल इबाद में असांजो ओड़ो पाड़ो बि अची थो वञे, असांजा भाइर, असांजूं भेनरियूं बि अची थियूं वञनि। हीअं त पाण वटि
अलहमदुलिल्लाह कॾहिं कॾहिं ईअं थिए थो जो निमाज़ी दीनदार साले तबिको घणो आहे लेकिन हुकूकुल इबाद जे मामले में असां वटि घणियूं कोताहियूं आहिनि। सही ऐं जेकॾहिं भाउ आहे त भेनरुनि जे हुकूक में कोताही थो करे, ऐं अहिड़े ई नमूने जेकॾहिं औलाद आहे त वालिदेन सां तालुक़ में किथे न किथे टुटी पई आहे। जे वालिदेन आहिनि त औलाद सां किथे न किथे उन्हनि जी नाइंसाफ़ी आहे। जेकॾहिं हिकु औलाद उन्हनि खे दिलि ते प्यारी आहे त वरी ॿी औलाद खे पसे पर्दा रखियो थो वञे, पुठीअ पोयां फिटी थो कयो वञे। इहे सभु हुकूकुल इबाद में अचनि था। ऐं रब काइनात फरमायो त तेसीं ताईं मां अल्लाह सां कनेक्शन तव्हांजी न जुड़ंदी जेसीं ताईं तव्हां हुकूकुल इबाद जी अदायगी न कंदो, सही जेसीं ताईं अव्हां जा रवैया माण्हुनि सां बहितर न रहंदा, जेसीं ताईं अव्हां पंहिंजे घर जे अफ़राद सां सुठो माहौल नथा जोड़ियो। ऐं अल्लाह ताला फरमायो त मां रब जो प्यारु तव्हां सां इन सूरत में थींदो जो तव्हां मुंहिंजी ख़लकियल शयुनि सां प्यारु कयो। सही ऐं उहो घर जे मर्द जे मथां, घर जे वॾे जे मथां, फैमिली जे मेंबरनि जे मथां अॼु इहो लाज़िम ऐं मलज़ूम आहे त अल्लाह जे पासे तवजो थियण सां गॾोगॾु असां पंहिंजे घर जे अफ़राद जे पासे ॾे बि तवजो कयूं त किथे असां हुकूकुल इबाद में कमी कोताही त कोन था कयूं। ऐं इहे सभु शयूं पूरियूं करे पोइ असां अल्लाह ताला जे पासे ॾे जॾहिं ईंदासीं, अल्लाह जो पोइ ऐलान आहे। रब रहमान फरमाए थो त मां अल्लाह साईं ॾींहं जो त तव्हांखे सॼां ई सॼां थो, पर पूरी राति तव्हां ॾे मां निहारियांव थो, छो जो ख़लक़तु बि यदय, तव्हांखे मां अल्लाह पंहिंजे कुदरत वारे हथनि सां ख़लकियो आहे। ऐं हिकिड़े बि मर्द ऐं औरत खे मां अल्लाह जहन्नम जे लाइ न ख़लकियो आहे, मां अल्लाह तव्हांखे जन्नत जे लाइ ख़लकियो आहे। अवां मां अल्लाह जी रहमत में उमेद करे हिन मुक़दस ऐं भलारी राति में मां रब जी दरबार में अची करे पंहिंजे कयल गुनाहनि ते नदामत करे हिकिड़ो अखियुनि मां कतरो पाणीअ जो तव्हां ॻाढ़ियो, उहो तव्हांजो कतरो गिटनि खां ज़मीन ते कोन किरंदो, मां अल्लाह ओहद जबल खां वॾा गुनाह माफ़ कंदोसांव। एॾो अल्लाह ताला अवां असां सां प्यार थो करे, जेको फरमाए थो 70 अमड़ियुनि खां वधीक प्यारु। अवां असां जेकॾहिं 70 अमड़ियुनि जो प्यारु न ॾिठो आहे त घटि में घटि हिकिड़ी अम्मा जो प्यारु ज़रूरु ॾिठो आहे। सही जंहिं अम्मा जे वजूद खां असां ॿाहिरि अचूं था, उहा अम्मा असांखे 8-9 महीना पंहिंजे पेट में सांभे थी। ऐं जॾहिं उन अमड़ जे पेट खां वजूद खां ॿाहिरि अचूं था, उहा असांजी अमड़ सभु पंहिंजूं तकलीफ़ विसारे, सभु पंहिंजा अहंज ऐं सूर विसारे करे रातियुनि जूं रातियूं पंहिंजे बचे जे मथां वेही थी गुज़ारे त मतां मुंहिंजे बचे ते मख वेहे ऐं मुंहिंजे बचे जो आराम ऐं निंड ख़राबु थिए। रब तो फरमाए इहा हिकिड़ी माउ आहे जेका तोसां एॾो प्यार थी करे, हाणे इन 70 अमड़नि खां वधीक तोसां मां रब प्यार थो बिल्कुलु कयां। बेशक यकीनन हे अल्लाह जे पासे ॾांहुं मुबारक राति असांजे लाइ तोहफ़ो आहे पूरी उम्मत खे। ऐं 3-4 ॾींहंनि खां पोइ शब बारात आहे ऐं उन पासे ॾे मुतवजह थियणु, लेकिन उन खां पहिरियां मां तमामु नाज़रीन खे दस्त बदस्त आहे गुज़ारिश कंदुसि त तव्हां पंहिंजे घर जे अफ़राद ॾे, ओड़े पाड़े ॾे, मिटनि माइटनि ॾे तवजो करे जेके हुकूकुल इबाद में कमियूं कोताहियूं पाण कयूं था उन्हनि ते नज़र फेरायूं। ऐं असांजे अंदरि जेके कमियूं कोताहियूं जेके रवैयनि में आहिनि, छो जो आका अलैहिस्सलातु वस्सलाम जो जेको इख़लाक़ हुयो न, आका अलैहिस्सलातु वस्सलाम जो अख़लाक़ ॾिसी साईं जिन जा दुश्मन सॼण बणिजी विया। सही बिल्कुलु बेशक उन्हनि जी अख़लाक़ जे करे जेको इहो वाक़ियो आहे हिकिड़ी काफ़िर औरत जो, त उहो त असांजे लाइ, पर असां उनजा उम्मत ई आहियूं, पर केतिरो कयूं था इन ते पाण पोइ ॻाल्हाईंदासीं। सिराज साहब खां मां सवाल कंदसि, साईं हिकिड़ो रुझान असांजे माण्हुनि में हली पियो आहे त जॾहिं शबे बारात ईंदी आहे या अहिड़ी का बि भलारी राति अचणी हूंदी आहे त उन ॾींहुं जेको आहे सभिनी जे मोबाइल में हिकिड़ा टेक्स्ट जेके आहिनि से घुमी रहिया हूंदा आहिनि। घणे क़दुरु उहो पाण लिखिया बि न वेंदा आहिनि, उहो फॉरवर्ड हूंदा आहिनि ॿिए खे, त असांखे माफ़ु करे छॾियो, जेको बि कयोसीं माफ़ी घुरनि, पर छा वाक़ई में असां उहो बीन बि कंदा आहियूं जेको असां माफ़ी घुरे रहिया हूंदा आहियूं? माना असां पर अमल नथा सुधारियूं, पर हिकिड़ो हिन हर ट्रेंड खे फॉलो कयूं था जेको जस्ट ईअं आहे। माना दिलि मां माफ़ी घुरणु ज़रूरी आहे या इहे टेक्स्ट मोकिलणु ज़रूरी आहिनि? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। तौबह जा उसूल आहिनि, मुआफ़ीअ जा उसूल आहिनि। हा, तौबह जे बारे में अल्लाह ताला क़ुरान में फरमायो सची दिलि सां माण्हू जेको तौबह करे थो उहा तौबह क़बूल आहे। शबे बारात असांजे लाइ हिकिड़ो वॾो मौक़ियो आहे। अल्लाह ताला त चाहे थो त अल्लाह ताला चाहे थो त असां जेको आहे उन ॾांहुं मुतवजह थियूं। रहमत बिल्कुलु अल्लाह ताला जी वसी आहे। उन राति में छा थींदो आहे जो नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस मुबारक आहे, मग़रिब खां पोइ पूरी राति ऐं पूरो ॾींहुं इहो जेको आहे रहमतुनि वारो हूंदो आहे। अल्लाह ताला जो पैगाम ईंदो आहे। अल्लाह फरमाईंदो आहे अला मुस्तग़फिर, अला मुस्तरज़िक, अला मुस्तंजी। कोई आहे रिज़िक तलब कंदड़, कोई आहे मुआफ़ी तलब कंदड़, कोई आहे यानी मूं ॾांहुं रुजू कंदड़, कोई साइल आहे,
तो इहो ऐलान थींदो रहंदो आहे त इन में जेको आहे रहमत जेको आहे ॻोल्हींदी आहे इंसान खे त माण्हू वेझो थिए। हाणे सुवालु इहो आहे त छा भला उन राति असां इबादत कयूं ऐं हुकूकुल इबाद जेके इंसाननि जा हुकूक आहिनि उन्हनि खे अदा न कयूं, छा असांजी इबादत क़बूल थींदी? सही। पर हिते शर्त जीअं साईं ॿुधायो त हिते शर्त आहे, नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए कुझु माण्हू आहिनि जंहिंजी दुआ क़बूल न थींदी, उन्हनि जी दुआऊं उन्हनि जूं इबादतूं क़बूल न थींदियूं। हिकु उहो जेको कीनू रखे थो, हिकु उहो जेको बुग़्ज़ रखे थो, हिकु उहो जेको सिल रहमी खे कटे थो। सिल रहमी छा मतिलबु? यानी रिश्तेदारी खे जोड़णु, रिश्तेदारी खे कटणु, यानी रिश्तेदारनि सां बिल्कुलु असां अलॻि थियणो। ईअं असांजो ज़मानो, असांजो मुआशिरो अहिड़ो ई थी वियो आहे त पूरो साल असां न पुछंदासीं, असां वालिदेन खां न पुछंदासीं, घर वारनि खां न पुछंदासीं, पंहिंजी भेणुनि खां न पुछंदासीं त बाबा तव्हांजो छा हाल आहे, या उन्हनि जी जेके बि कुसूर थिया आहिनि उन खां माफ़ी न वठंदासीं। ख़ुशी ईंदी त फ़ौरन माण्हू परे थी वेंदो, ग़मी ईंदी त ग़मी में बि शरीक न, ख़ुशी में बि ग़मी माना जेको आहे शरीक न। त इहो आहे सिल रहमी खे कटणु, रिश्तेदारी खे माना कटणु। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अहिड़े माण्हू जी दुआ क़बूल न थींदी। असांखे घुरिजे त असां जंहिंजी बि दिलि ईज़ाई आहे त असां उन खां मुआफ़ी वठूं, माना तौबह जो सही। हा, इन ॻाल्हि खे कंटिन्यू कंदासीं। पाण खे जेको ब्रेक वठणी आहे, सादरीन वठूं था नंढी ब्रेक न्यूज़ जे लाइ। तव्हां न्यूज़ ॾिसो, असां वरी अॻिते प्रोग्राम हलाईंदासीं ब्रेक खां पोइ। जी साथियों, वेलकम बैक। ऐं तव्हांखे ख़बर आहे त अॼुकल्ह हिकिड़ो वायरस जेको आहे सो ॾाढो वायरल थी वियो आहे निपाह नाले खां, जंहिं सॼे जेको आहे सो नंढे खंड खे पंहिंजे विकोड़ में वठी छॾियो आहे। जेको इन ते पाण पोइ ॻाल्हाईंदासीं। इन हवाले सां पाण हिकिड़े डॉक्टर खे लाइन अप कयो आहे, जॾहिं उहो लाइन ते अची वेंदा त पाण इन बाबति बि ॻाल्हाईंदासीं। चाहियूं पिया त अॼु थोरी अवेयरनेस इन हवाले सां बि नाज़रीन खे ॾेई वठूं। त वरी हलूं था पंहिंजे ॿिया जेकी ॻाल्हियूं हलनि पियूं साईं सिराज साहिब सां, त इहो ई जेको माफ़ी घुरण वारी ॻाल्हि तव्हां कयो पिया उनखे कंटिन्यू कयो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मतिलबु इहो आहे त तौबह जा कुझु उसूल आहिनि जेके असांखे शरीयत में मिलनि था। तौबह जेको यानी कंहिं बि इंसान खे कंहिं बि ईज़ायो आहे, तकलीफ़ ॾिनी आहे, त इन मैसेज करणु जान न छॾाइणो आहे। मैसेज करणु, अच्छा ठीकु आहे, मैसेज कयईं, उन मैसेज वारे उनखे एक्सेप्ट कयो ऐं चयईं त बिल्कुलु तुंहिंजी जेका ग़लती आहे मां माफ़ु करे छॾी, त पोइ सही आहे। पर शर्त आहे इन तौबह जो त जंहिं बि इंसान खे ईज़ायो अथई न उन खां मुआफ़ी वठे। सही। बसि उहो कहिड़े बि तरीक़े सां मैसेज हींअर त सहूलियत आहे, ज़रूरत न आहे त बंदि करे वञे ओॾे। सही, बिल्कुलु। मैसेज में बि थी सघे थो। ॿियो इहो आहे त अल्लाह ताला इहो फरमाए त जेको वॾो गुनाह हूंदो ऐं जेकॾहिं ज़ाहिरी तौर पर माण्हुनि सोशली तौर पर उन जेको आहे गुनाह कयो आहे त उहो वरी जेका माफ़ी वठंदो न उहो बि ज़ाहिरी तौर अलल ऐलान ऐं सोशल जहिड़े तरीक़े सां हुन गुनाह कयो आहे अहिड़े तरीक़े सां तौबा उहो वठंदो। सही, बिल्कुलु। त अल्लाह ताला जा दरवाज़ा खुलिया पिया आहिनि। असांखे कोशिशि करणु घुरिजे त जेकॾहिं असां चाहियूं था त अल्लाह जे वेझो थियूं, अल्लाह ताला जी रहमत असांखे ॻोल्हींदी आहे। असां अलाए छो असांजो मुआशिरो ऐं असांजो ज़हन अलाए छो अहिड़ो थी वियो आहे, जेका असांखे सस्ती शइ मिलंदी, मुफ़्त में मिलंदी न, जेका घर वेठे मिलंदी न, उनखे असां तरजीह न ॾींदा आहियूं। सही। मसलन लैलतुल क़द्र हिकिड़ी राति ईंदी आहे जेका रमज़ान में अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उनखे ॻोल्हण जे लाइ महीनो इतिकाफ़ कयो, वरी जेको आहे 10 ॾींहं कयूं, वरी 20 ॾींहं कयूं, आख़िर में 10 ॾींहं जेको आहे आख़िरी जेके ॾिहाड़ा आहिनि उनमें कंदा आहिनि। ऐं नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वरी अल्लाह खे अर्ज़ु कयो, या अल्लाह अगरि 10 ॾिहाड़ा असांखे जाॻणो पवंदो इन राति जे लाइ, त पोइ अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अल्लाह ताला वरी 5 रातियूं ॾिनियूं त इन में तव्हां 21 राति में ॻोल्हींदा कयो। जीअं तव्हांखे ख़बर आहे त इहा राति असांखे मिले नथी, असां ॻोल्हण जे लाइ जाॻंदा आहियूं। सही, बिल्कुलु। ऐं हीअ जेका लैलतुल जेका बरात आहे 15 राति शहबान जी जेका लैलतुल बरात आहे, इन सूरत दुखान में जेको अल्लाह साईं ज़िक्र कयो आहे, अक्सर सावी मुफ़सिरा
روح المعانی या रूहुल बयान वारो आहे तफ़सीर इब्न कसीर वॾा वॾा मुफ़स्सिर आहिनि या तर्जुमा लिखियो उन्हनि मां इन आयत मां जेका आहे इन्ना अंज़लनाहु फ़ी लैलतिन मुबारक इन आयत मां जेको आहे लैलतुल बरात शब बरात 15 शहबान खे साबित कयो आहे जॾहिं अल्लाह ताला रहमत असांजे लाइ पाण मोकिले थो त उहा चवे थो त मूंखां केरु बख़्शिश तलब करे मूंखां केरु रिज़्क़ तलब करे मूंखां को तौबह करण वारो आहे हाणे इहा असांजे घर वेठे शइ आहे त असां उनखे तरजीह कोन था ॾियूं त असां चाहियूं था त अल्लाह जी रहमत वठूं त असां इन राति में कोशिशि कयूं पर शर्त आहे जेके मूं तव्हांखे ॿुधायो त कंहिं बि सिले पंहिंजे माइटनि सां का बि हुन जेको आहे हक़ तलफ़ी न कई हुजे ऐं कीनू न हुजेसि बुग़्ज़ न हुजेसि माउ पीउ जो अदब हुजेसि माउ पीउ भी हुकूकुल इबाद में अचनि था माउ पीउ असांजे घर में आहिनि पर असां मुस्लमान उन्हनि जो क़दुरु कोन था कयूं असांखे क़दुरु करणु घुरिजे इहे माउ पीउ आहिनि इन्हनि जे पेरनि में जन्नत जी चौखट आहे यानी असां जन्नत में दाख़िल थियणु चाहियूं था त पहिरीं असां माउ पीउ जी अदब उन्हनि जी ताबेदारी कंदासीं त मतिलबु इहो आहे त इहे शयूं लाज़मी आहिनि असांखे पहिरीं जेको आहे इन्हनि गुनाहनि खां बचिजे हुकूकुल इबाद जो ख़्यालु रखणु घुरिजे पोइ अल्लाह ताला जा हुकूक जेके आहिनि पोइ असांजी निमाज़ूं इबादतूं दुआऊं क़बूल छाकाणि हुकूकुल इबाद जी त बख़्शिश ई न आहे न उन खां मुआफ़ी वठणु अच्छा तव्हांजो जेको पॉइंट हुई त तव्हां जेको आहे इहो मैसेज कयो त पोइ मैसेज वारो एक्सेप्ट करे थो त बसि मैसेज में क़बूल आहे वठण वारे जी बि अल्लाह ताला जे अॻियां नियत खपे थी हा बिल्कुलु नियत त हू कहिड़ी नियत सां मैसेज करे थो छा फॉर्मेलिटी थो पूरो करे सही हिकिड़ो रवाज जीअं पंहिंजी वियो आहे या पंहिंजी हुन दिलि जी आजिज़ीअ मंझां अलाह जे अॻियां हू आजिज़ रब ॼाणे थो अलाह जे अॻियां नियत जी वॾी अहमियत आहे ऐं माफ़ी वठण वारो माण्हू अगरि चे दिलि सां माफ़ी घुरे थो त हो करीम बि माफ़ी थो ॾेई छॾेसि बिल्कुलु हा पर चवनि था न तव्हां जंहिंजी दिलि रंजाई आहे तव्हांखे जेसिताईं उहो माफ़ न कंदो मां बि तव्हांखे माफ़ कोन कंदुसि त इहा ॻाल्हि ज़रूरी आहे जंहिंखे असां जीअं सिला रहमी जी ॻाल्हि थी मां वरी उन ते ईंदमि सिला रहमी सफ़ा इग्नोर थियल आहे असांजे समाज में ॾिठो वञे बिल्कुलु कंहिंखे बि का चङाई करणी आहे मूंखे या कंहिंखे बि त असां पंहिंजो भर पासे में जेकी पंहिंजा माइट आहिनि जेकी पंहिंजा वेझा सफ़ा रत जा रिश्ता आहिनि सभिनी खां अॻु में भाउ भेण थी वियो पोइ वरी मामा मासियूं ईअं कंदे कंदे तव्हांजा सभु माइट अचनि था उन खां पोइ अॻिते तव्हां माना ईअं तव्हां स्टेप बाय स्टेप भलाई कंदव जेकॾहिं हर माण्हू माना इन ते तव्हां ई ॻाल्हाइजो पर मां चवां थी इहा शइ असां छो ॿिए हंधि वञी करे भलाई चङाई जो कमु करणु चाहींदा आहियूं पंहिंजे वेझनि माइटनि पंहिंजनि प्यारनि खां शुरू न आहियूं कंदा उहे महरूम रहिजी वेंदा आहिनि तव्हांजे माल खां ॿिया माण्हू मुस्तफ़ीद थी रहंदा आहिनि यकीनन हक़ अवल त उन्हनि जो हूंदो आहे जेके अव्हां जे चादर जी ततीर जे हेठां अचनि था पिया जेके अव्हां जे मिटी माइटीअ में रत जे रिश्तनि में अचनि था अवल हुकूक उन्हनि जा आहिनि ज़कात जे मुतालिक़ बि ॾिसो त अवल अल्लाह ताला उन्हनि खे हक़ ॾिना आहिनि त अवल तव्हां पंहिंजे घर में पंहिंजी बिरादरीअ में पाण में ॾिसो उन खां पोइ तव्हां ओड़ो पाड़ो आहे उन खां पोइ वरी ॿाहिरि मरहला आहिनि ऐं हाणे जीअं तव्हां पाण चयो त हिकिड़ो माण्हू ॿाहिरि त वञी करे तमामु वॾियूं सखावतूं करे थो लेकिन पंहिंजाइप में बुखुल जो मुज़ाहिरो पंहिंजाइप में ॻाल्हाइण में बुखुल आहे जेकॾहिं अल्लाह ताला माल ॾिनो आहे त उहो जेकॾहिं ॿिए हंधि किथे ख़र्चु थिए थो त उहो बि पंहिंजे हंधि ख़र्चु घटि थो थिए अलबत्ता ॿाहिरि तमामु घणो थिए थो हीउ वक़्तु आहे त असांखे अलाह जे पासे ॾे बि मुतवजो थियणो आहे मख़लूक जे पासे ॾे बि मुतवजो थियणो आहे ऐं रब काइनात फरमाए थो जंहिंखां मख़लूक मुंहिंजी राज़ी रही त मां अलाह हुन माण्हू खां राज़ी आहियां ऐं अल्लाह ताला जी अहिड़ी त करम नवाज़ी आहे बिलख़ुसूस उम्मत मुहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां जो विख विख ते अल्लाह ताला असांजे लाइ माफ़िया दर खोलिया आहिनि मौलाना साहिब इंतिहाई अव्हां जे अॻियां हिकिड़ी संजीदा ॻाल्हि रखी त तौबा जेका आहे तौबा जा क़िस्मत आहिनि अलबत्ता तौबा घुरण वारो माण्हू केतिरो आजिज़ आहे अल्लाह ताला इन शइ खे त ॾिसे थो त मुंहिंजो बानू जॾहिं मुंहिंजे दरवाज़े ते आयो आहे छा पोइ ते जीअं हुकूकुल इबाद जी ॻाल्हि कई त भाइरनि जा हक़ ॾेई आयो आहे भेनरुनि जा हक़ ॾेई आयो आहे ऐं पाण में तव्हां ॾिसो त जेकॾहिं घर घर सां गॾियो पियो हूंदो अगरि जे फैमिलीअ में 5 भाइर गॾु रहनि था अहिड़ा खोड़ समाज में असांखे मिसाल अखियुनि जे अॻियां अचनि था घर जे अंदरि जे 5 भाइर आहिनि त 5 जा मुंहं पंहिंजे पंहिंजे पासे ॾे हूंदा उहे 5 भाइर बि इतफ़ाक़ सां हलण जे लाइ तयारु न हूंदा जॾहिं त असांखे तइलीमात आका अलैहिस्सलातु वस्सलाम खां सबक़ मिले ई इहो थो त व उम्मीही व अबीही व साहिबतीही व बनी अबे अम्मा खां पोइ जेकॾहिं दर्जो आहे त उहो भाइरनि भेनरुनि जो दर्जो आहे
असांखे अव्वल तरजीहात किरदार में, ॻाल्हाइण में, ॿोलाइण में, गुफ़्तगू में, अख़लाक में जेकॾहिं वुसअत अख़्तियार करणी आहे त उहा पंहिंजनि सां कयूं, घर भातियुनि सां कयूं, अज़ीज़ व अक़ारिब सां कयूं, अहल मुहल्ला सां कयूं। यकीनन इहे सभु राज़ी थिया त अल्लाह जी रहमत जी बरसात भी वसी पवंदी। बिल्कुल वसी पवंदी। अच्छा बुशरा साहिबा, इसी बात को कंटिन्यू करते हैं कि सिला रहमी के हवाले से जो हम लोग जो लैग करते हैं, तो इस बारे में आप भी अपनी कुछ जो कीमती आरा से हमें आगाह कीजिए। शुक्रिया बहुत अच्छी बातें इन्होंने बताई हैं। और अब हम लोगों में ये कम से कम होता जा रहा है, कम से कम होता जा रहा है, सब एक दिखावे दूसरे में से हम कट लोग रहे हैं। बहुत बढ़ मतलब गए। पहले हम जब बच्चे थे, कोई उम्रे पे हज पे जा रहा होता था तो वो माफिया मांगता था, सही। और वो रियल में माफी मांग के दिल साफ करके जाता था। अब तो एक स्टेटस लग जाता है, कितने लोगों का दिल दुखा कर जा रहे होते हैं। सही, हाँ। माफी तो मांगना बहुत दूर की बात है। अब तो वो मतलब फिरौन बन जाते हैं कि हम जा रहे हैं तो दूसरे का तो औकात सही, नहीं बिल्कुल, है। हाँ। कई दफा जाते हैं, माफिया नहीं, दूर और हो गई हैं। आपके वो दिल जाते- साफ ही नहीं करते, दिल को बिल्कुल साफ करना ही नहीं है। सही। बस जबानी कह दिया, एक गेट टुगेदर रख दिया, बस उसमें भी किसी को इग्नोर कर रहे हैं, किसी को इज्जत दे रहे हैं। तो अल्लाह बहुत बड़ा है। सही। अल्लाह ने ये कई लोग उम्रे करते हैं, अल्लाह ने आखिरत में हमारी गिनती नहीं रखी। सही। ये बहुत बड़ी बात है कि अल्लाह जब हमारी नेकियां गिनेगा ना, हमारा हिसाब होगा, तो वो गिनती नहीं करेगा। सही। किसी के 10 उम्रे होंगे, किसी का 1 होगा, और वो नियतों पर होगा। अल्लाह वहां तोलेगा, हाँ। मीज़ान पे तोले जाएंगे, और वो नियतों से तोले जाएंगे। हाँ। वो गिनती से नहीं होंगे कि मैं 12 करके सही, आया, सही, मैं बिल्कुल, 10 हाँ। करके आया। ये अल्लाह ने रखा है, ये अल्लाह ने इसीलिए रखा वो है। कहते हैं ना, तुम्हारी तमाम इबादत 70 आपके मुंह पे मार दी जाएंगी। बिल्कुल, हाँ। किसी के 10 कबूल नहीं होंगे, किसी का 1, किसी के ना करदा, मतलब जिसने नहीं भी पहुंच सका, उसकी अंदर की तड़प उसको जी बिल्कुल, भारी कर देगी। बिल्कुल, हकीकत है। इसी तरह ये सब जाते आते, अब 70 का मैं क्लियर करना चाहूंगी, 70 का लफ्ज जो है वो अरबी में बेशुमार के लिए होता है। सही। 70 से काउंट, ये नहीं 70 माह या 70,000 फरिश्ते, ये सब जो है बेशुमार के लिए बेशुमार है। और खाने काबा का तवाफ, जो सुबह 70,000 फरिश्ते आते हैं और रात को ड्यूटी चेंज होती है, क़यामत तक दोबारा नहीं आएंगे। सही। ये तो अल्लाह ने हम बंदों को, उम्मत मोहम्मदिया को ये तौफीक दी है कि हम बार बार जाते हैं, तो वहाँ जाकर दिल साफ पाक करके आ जाएं। ये हासिल तो ये है इस चीज़ का, बार बार जाने का फिर फायदा नहीं होता। और कीना अगर हो, अब ये शब बारात है, इसमें ये शब बारात है, बरी की जमा बारात, सही। इससे बरी होंगे आप, गुनाहों से बरी होंगे आप। जो आपके दिल में कीना है आप निकालें। आज की रात सब बख्शे जाएंगे, मतलब जो शबे में बारात है उसमें, आज तो नहीं है लेकिन जो आने वाली है 2 दिन बाद, सब बख्शे जाएंगे। लेकिन जो नाफरमान औलाद है वो नहीं बख्शी जाएगी, अल्लाह। जो शराबी है वो नहीं बख्शा जाएगा। इसी तरह गिनती के ये सारे जो नहीं बख्शे जाएंगे। लेकिन जहाँ अल्लाह ने सज़ा रखी है वहीं अल्लाह गफूरुर रहीम है, उसने माफ़ी का भी दरवाज़ा खोल रखा है। तो सच्चे दिल से माफ़ी कर लें तो वो भी बख्शे जाएंगे। आज शराब तर्क कर दें तो कल वो बख्शे जाएंगे। अल्लाह सुबह तक पूछता रहता है कि है कोई माफ़ी का तलबगार, है कोई माफ़ी का तलबगार। फिर लोग कहते हैं कि ये रातें, हर रात अल्लाह की रात है, तो इस रात में क्यों? तो ये खौल और फाल, एक खौली हदीस होती है, एक फाली हदीस होती है। दोनों से हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने बताया। रात को जब हजरत आयशा की आंख खुली तो अब उनके हुजरे में होना चाहिए थे, वो नहीं थे, वो उन्हें ढूंढने निकल गई कि किधर, कौन सी जोजा के हुजरे में है, तो वो जन्नतुल बकी में मिले। सही। जब उन्होंने शर्मिंदा हो गई हो, उन्होंने उन्हें कहा कि मैंने ऐसा सोचा, मैं तो समझ रही थी आप, तो उन्होंने कहा मैं कभी भी हक तलफी नहीं करूंगी। बिल्कुल, आप तो एक रहती दुनिया तक मिसाल है। और इस कौल से और इस फाल से बताया कि खबरों पर जाना चाहिए। जी बिल्कुल जाना चाहिए, निफ शबान की रात थी, क्योंकि आपके अपने आप का इंतजार कर रहे होते हैं। जी नाजरीन, वठू तनडी साई साई खां पोरी तासा करूंगा सी। आवाज नहीं आ रही।
सर बस 1 मिनट। जी साथियों, वेलकम बैक। तव्हांखे ॿुधायो थोरी देरि अॻे त मां हिकिड़ो वायरस निपा नाले सां जेको तमामु घणो नंढे खंड में फैलिजी रहियो आहे ऐं ख़दशा इहे बि आहिनि असांजे मुल्क जे हवाले सां बि। त उन जे हवाले सां असां डायरेक्टर आहिनि पब्लिक हेल्थ लैब डाउड यूनिवर्सिटी जा, उन्हनि खे लाइन ते वरितो आहे। प्रोफेसर डॉक्टर सईद ख़ान साहब पाण सां मौजूदु आहिनि। अस्सलाम वालेकुम सर। वालेकुम सलाम। वेरी वॉर्म वेलकम सर टू द शो। कैसे हैं आप? ठीक ठाक? थैंक यू वेरी मच फॉर हैविंग मी ऑन द शो। मैं ठीक हूँ, आप खैरियत से? जी सर बिल्कुल। सर ये तशवीश में हम लोग आ गए हैं, जो अभी हम लोग कोरोना के जो नुकसानात हैं उनसे सही माना में नहीं उभर पाए, तो अब ये निपा नाम का वायरस जो है ये क्या है, नाजरीन जानना चाहते हैं। जी बहुत शुक्रिया, आपने इस अहम मौजू पे इनवाइट किया। निपा वायरस जो है, इसको निपा वायरस इसलिए कहते हैं कि पहली बार जब ये दरियाफ्त हुआ था तो उस जगह का नाम निपा था, उस विलेज का ना, तो जिसकी वजह से इसका नाम निपा वायरस रखा गया। और ये कोई नया वायरस नहीं है, ये तकरीबन लेट 90s में फर्स्ट टाइम इसके केसेस आए थे और अब ये इंडिया में 2023 में भी केसेस रिपोर्ट हुए थे और रिसेंटली अगेन इंडिया में इसके केसेस रिपोर्ट हो रहे हैं। तो ये एक ज़ूनोटिक इन्फेक्शन है, मतलब ये जानवरों से इंसानों में फैलने वाली बीमारी है, एक वायरल इन्फेक्शन है। ये वायरस अमूमन चमगादड़ों या पिग्स में होता है, वहाँ से ये खुराक के ज़रिए या फ्रूट्स जो ये जानवर इस्तेमाल करते हैं, उसका बचे हुए जो फ्रूट्स या वेजिटेबल्स हैं, सब्जियां हैं, अगर वो इंसान धोए बगैर, साफ किए बगैर इस्तेमाल कर लें तो वो वायरस इन खुराक के ज़रिए इंसानी जिस्म में मुंतकिल हो जाता है और वो बीमारी इंसान में मुंतकिल हो जाती है। तो ये जानवरों से इंसानों में इस तरह मुंतकिल होती है, क्लोज कॉन्टेक्ट के थ्रू या खुराक के ज़रिए। स्पेशली जो फ्रूट्स है, कच्चे फ्रूट्स जो कि कंटेमिनेटेड होते हैं जानवरों के लुआब से, जब वो खाते हैं तो उसका जो मलबा है वो चला जाता है या वो यूरिनेट करते हैं, अपन नज़र नहीं आता लेकिन वो यूरिन क्योंकि बैट उस फ्रूट पे कर लेता है और वो वायरस फिर इस तरह के कंटेमिनेट या गंदे फल के खाने से इंसानी जिस्म में मुंतकिल होता है और ये बीमारी लाहक हो जाती है। अच्छा सर, ये जो है जैसे जानवर से तो मुंतकिल हो गई, लेकिन अगर कोई शख्स इन्फेक्टेड है तो क्या वो पर्सन टू पर्सन भी किसी को फैल सकता है, किसी को लग सकता है ये वायरस? जी बिल्कुल, ये कंटेजियस बीमारी है। जो फर्स्ट एपिसोड होता है जानवर से इंसानों में, इसको हम स्पिलओवर कहते हैं, लेकिन स्पिलओवर के बाद ये इंसान से इंसान में भी क्लोज कांटेक्ट के थ्रू मुंतकिल होता है। जिस मतलब जो इंसान के डिफरेंट फ्लूइड्स हैं, जिसमें सलाइवा है, क्लोज कांटेक्ट है, हाथ मिलाना है, छींक खांसी, उसके जरिए भी, और अगर क्लोज कांटेक्ट मजीद फिजिकल कांटेक्ट होता है तो मुतासरा शख्स से ये दूसरे शख्स में भी मुंतकिल हो सकता है। सबसे ज़्यादा जो चांसेस होते हैं वो हेल्थ केयर वर्कर्स में, जो इस पेशेंट को डील कर रहे होते हैं जिसमें ये वायरस होता है और उसको नहीं पता होता, क्योंकि इसके जो सिम्टम्स हैं वो काफ़ी बाकी बीमारियों से मिलते जुलते हैं, तो ये एक नई बीमारी है, निस्बतन हर जगह नहीं है, तो वहाँ से फिर ये दूसरे लोगों में मुंतकिल हो सकता है। तो पर्सन टू पर्सन भी मुंतकिल हो सकता है। यस। और सर अलामत क्या हैं जो जाहिर होंगी फौरी तौर पे, जिससे हम समझ पाएँ कि? अलामात तो इसकी काफ़ी मिलती जुलती अलामात है बाकी बीमारियों से, तो सिर्फ अलामात पे ही इस बीमारियों को हम दूसरी बीमारियों से आइसोलेट नहीं कर सकते, हमें लेबॉर्ट्री टेस्ट कंफर्म करना ज़रूरी है। लेकिन जो उमूमी अलामात है, इसमें तेज़ बुखार है, जिस्म में शदीद दर्द है, वोमिटिंग या मतली आना और जिस्म में शदीद दर्द होना, और जब इसकी कम्प्लिकेशन हो जाती है यानी जब नर्वस सिस्टम या ब्रेन इन्वॉल्व हो जाता है, ये जब जरसूमा दिमाग तक चला जाता है, इन्फ्लेमेशन ऑफ ब्रेन या इंसेफेलाइटिस इसको कहते हैं, उससे दिमाग जो है मफलूज हो जाता है और बंदे पे गशी तारी हो सकती है, उसको चक्कर आ सकते हैं, तो ये फिर एडवांस स्टेजेस हैं। लेकिन इसमें ये देखा गया कि काफ़ी लीथल डिजीज़ है। अगर हम इसको कोविड से कंपेयर करें तो कोविड की मोर्टेलिटी जो 2% थी और इसकी मोर्टेलिटी 75% तक हो सकती है, तो ये इससे कई गुना ज़्यादा खतरनाक बीमारी है। ये तो खैर बहुत तशवीश की वैसे बात है, और लेकिन इससे बचने के लिए हम जो है ना, इसको मतलब जो इसका हाई रिस्क है उससे बचने के लिए हम क्या कर सकते हैं? बचने के लिए इसमें जो करंट केसेस है वो इंडिया में रिपोर्ट हो रहे हैं, तो ये सारा फोकस अभी इंडिया पे होना चाहिए। इंडियन गवर्नमेंट को भी स्टेप लेने चाहिए और WHO को भी अपने
जो इन्वॉल्वमेंट है इसमें रखनी चाहिए, क्योंकि कोविड में हमने काफ़ी देर कर दी थी और वो चाइना से फिर केसेस दूसरे ममालिक में मुंतकिल हो गए थे। अब उस एग्जाम्पल को लेके इंडिया में स्टेप्स लेने चाहिए। अभी वर्ल्ड कप भी आ रहा है, तो अगर इंडिया में ये केसेस रिपोर्ट हो रहे हैं और इंडिया में वर्ल्ड कप लाखों लोग वहाँ पे ट्रेवल करेंगे और मैचेस देखने आएंगे, तो काफ़ी खदशा है कि वहाँ से ही बीमारी दूसरे ममालिक मुंतकिल हो सकता है। तो इंडियन गवर्नमेंट को स्टेप लेने चाहिए, फिर WHO को भी इन्वॉल्व होना चाहिए कि स्क्रीनिंग की जाए, या तो वो वर्ल्ड कप दूसरी जगह मुंतकिल कर लें, जैसे श्रीलंका है, दुबई वगैरह, ताकि इतने सारा क्राउड उधर जो है ना उनसे मैनेज नहीं हो पाएगा, या फिर वो प्रिकॉशंस प्रॉपर ले लें ताकि वहाँ पे कोई ऐसा मुतासरा शख्स इन तमाशबीनों में ना बैठे, या वो क्रिकेटर्स के साथ हाथ ना मिलाएं, ताकि बीमारी जब वो फैलेगी और फिर ये लोग वापस अपने अपने ममालिक जाएंगे तो ये बीमारी बड़ी पैमाने पे फैल सकती है, खदशा इसका है। तो ये अल्हम्दुलिल्लाह अभी तो पाकिस्तान में कोई केस नहीं है और ऑलरेडी गवर्नमेंट ने स्टेप्स ले लिए हैं कि एयरपोर्ट्स पे स्क्रीनिंग शुरू हो चुकी है। सही तो इस वक्त तो हमारे लिए कोई खतरे की अलामत नहीं है, लेकिन इंडिया के लिए ये खतरे की अलामत है कि वहाँ पे इसको रोकथाम के लिए क्या इकदाम किए जा रहे हैं। अभी सिर्फ 2 केसेस उन्होंने कंफर्म किए हैं, लेकिन ये हो सकता है ये केसेस बहुत ज्यादा हो वहाँ पे। तो कोशिश करनी चाहिए कि वहाँ सर्वेलेंस सिस्टम को मतलब स्ट्रांग किया जाए, और ये जो बड़ी गैदरिंग हो रही है, आप वर्ल्ड कप होने वाला है, तो उसके लिए फिर इकदाम करें कि या तो वो सेफ्टी इंश्योर करें या वो कोई और जगह पे मुंतकिल करें। अच्छा सर, वैक्सीन मौजूद है इस बीमारी की बचाव के लिए, अगर पहले से वैक्सीनेशन करवाई जाए? वैक्सीन मौजूद नहीं है, यही तो मसला है कि ना कोई वैक्सीन मौजूद है इसके अगेंस्ट, ना हमारे पास कोई एंटीवायरल प्रॉपर मौजूद है। तो इससे एहतियात ही सबसे बड़ा इलाज है। एहतियात ही हमारे पास ऑप्शन है कि ये एक जगह से दूसरा मुंतकिल ना हो। जिस तरह कोविड में हुआ था कि वहाँ भी हमारे पास इनिशियल टाइम पे कोई अद्वियात भी नहीं थे, बाद में वैक्सीन बहुत बाद में आई, लेकिन तब तक वो बीमारी फैल चुकी थी। तो इसी तरह यहाँ पे भी ये एहतियात करनी चाहिए, क्योंकि हमारे पास वैक्सीन भी अवेलेबल नहीं है, कोई प्रॉपर ट्रीटमेंट भी नहीं है। तो केसेस को लिमिट करना चाहिए कि जहाँ पे इंडिया से ये कहीं दूसरे मुल्क मुंतकिल ना हो, इस पे सारा फोकस इस वक्त करना चाहिए। वाकई में ये तो खदशा है कि एक बड़ा क्राउड आने वाला है, आपने सही बोला। लेकिन सर, अर्ली रिपोर्टिंग अगर हो जाए, किसी शख्स में अगर कोई सिम्टम्स देखे जाएं, तो उसको किस तरीके से हम आउटब्रेक कर सकते हैं? बिल्कुल, ये आपने बिल्कुल इसका इलाज यही है कि अर्ली हम रिपोर्ट करें, लेकिन अर्ली अभी कहाँ पे है? सोर्स इसका इस वक्त इंडिया में, तो वहाँ के करेक्ट नंबर बताया जाए कि इंडिया में कितने लोगों में कंफर्म है। वहाँ जहाँ जहाँ पे वहाँ पूरी आबादी की जिस तरह के सिम्टम्स है उनमें ये स्क्रीनिंग होनी चाहिए बड़े लार्ज स्केल पे। और फिर वहाँ से जो ट्रैवलिंग हो रही है वहाँ से इंश्योर करें कि जिस तरह कोविड में हम कर रहे थे कि भाई PCR टेस्ट नेगेटिव आना चाहिए ताकि दूसरी जगह मुंतकिल ना हो। यहाँ पे तो अल्हम्दुलिल्लाह अभी ये है कि पाकिस्तान में एक सिस्टम मौजूद है जो बॉर्डर सिक्योरिटी के थ्रू वो प्रोटेक्ट कर रहे होते हैं, और जो भी ट्रैवल बाहर से आ रहे हैं अगर उसमें कोई ना कोई सिम्टम्स होंगे तो उसको स्क्रीन किया जाएगा। इंडिया से वैसे भी डायरेक्ट फ्लाइट्स हमारी इतनी ज़्यादा नहीं है, लेकिन इनडायरेक्टली जो हो रही है तो उसको ट्रेस करना चाहिए कि वहाँ जहाँ से स्पेशली इस वक्त वेस्ट बंगाल में ये केसेस रिपोर्ट हुए हैं, तो इंडिया से अगर डायरेक्टली इनडायरेक्टली कोई आ रहा हो तो उसको फिर स्क्रीनिंग के लिए प्रायोरिटाइज करना चाहिए। तो एहतियात ही हमारे पास बेस्ट सोल्यूशन है, लेकिन घबराने की कोई बात नहीं कि पाकिस्तान में इस तरह की कोई केसेस करंटली रिपोर्ट भी नहीं हुए, और गवर्नमेंट ने ऑलरेडी स्टेप्स ले लिए स्क्रीनिंग के। इस वक्त सर्वेलेंस और स्क्रीनिंग ही ऑप्शन है जो गवर्नमेंट ऑलरेडी कर रही है। चलिए, बहुत बहुत शुक्रिया सर, बहुत ज़्यादा और काम की आपने जो है ना इन्फॉर्मेशन दी, और वाकई में गवर्नमेंट ने हाई रिस्क पे रख दिया है, तो बहुत जल्दी इसको कंट्रोल कर लिया जाएगा। जी साथियों, डॉक्टर साहब पाण सां गॾु हुया, ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो त इन अॻे ई पाण जेको सो कोरोना जा जेकी असर आहिनि उन्हनि खां ॾुखिया निकिता आहियूं, ऐं वरी सां इहो हिकिड़ो वायरस आहे। गुज़िरियल भेरे बि ईअं थियो हुयो त बॉर्डर्स खां जेकी माण्हू पाकिस्तान में आया उन जे करे असां वटि कोरोना पहुतो हुयो, ऐं उहो तमामु तेज़ी सां फैलिजी वियो। त जेको आहे सो हिकिड़ा पाण खे जॉइन कयो आहे ब्रेक में नाथो आहिनि, उन्हनि खां जेको आहे सो नबी साईं जी शान में नात ॿुधंदासीं, उन खां पोइ अॻिते ॻाल्हि बिस्मिल्लाह। बेखुद किए देते हैं, बेखुद किए देते हैं, अंदाज ही जाबाना आदिल में तुझे रख लूं, आदिल में तुझे रख लूं, ऐ जलवाई जाना ना
तुझे रख लूं, इतना तो करम करना ए चश्मे करीमाना, इतना तो करम करना ए चश्मे करीमाना, जब जान लबों पर हो, जब जान लबों पर हो और सामने आ जाना, आदिल में तुझे रख लूं, पीने को तो पी लूंगा पर शर्त जरा सी है, पीने को तो पी लूंगा पर शर्त जरा सी है, अजमेर का साकी हो, अजमेर का साकी हो, बगदाद का पैमाना, आदिल में तुझे रख लूं, जी चाहता है भेजूं तोहफे में उन्हें आंखें, जी चाहता है भेजूं तोहफे में इन्हें आंखें, दर्शन का तो दर्शन है, नजराने का नजराना, आदिल में तुझे रख लूं, ए जलवाए जाना बेखुद किए देते हैं, अंदाज ही जाबाना बेखुद किए देते हैं। बहुत खूब, सुभान अल्लाह सुभान अल्लाह। जी मौलाना साहब, इहो जेकी कुदरती आफ़तूं जेकी इन्हनि वायरसिस जी शिकिल में या इन तरह जी बीमारियूं असां में अचनि थियूं, इहे कहिड़े क़िस्म जी आज़माइश रब साईं जेको असां समाणनि खां घुरे थो? यकीनी तौर ते जेके बि नज़र अचनि थियूं आफ़तूं या जेके नज़र नथियूं अचनि, इंसाननि जे लाइ अल्लाह जे पासे ॾांहुं आज़माइश ज़रूरु आहे। इन में बि अर्ज़ु इहो ई कबो त इंसान खे अल्लाह जे पासे ॾे मुतवजो थियणो आहे। सही। ऐं पाण जेकॾहिं 5 मिंटनि जे लाइ अखियूं बंदि करे सोचींदासीं त पंहिंजो तालुक़ु अल्लाह जी ज़ात सां केतिरो आहे ऐं पाण उन पासे ॾे केतिरो मुतवजी आहियूं, हालात जे अंदरि जेको पाण जे मुआशिरे में जीऊं था, ॾिठो वञे त कंहिं क़दुरु असां अल्लाह जे हुकुम जी फर्मा बरदारी कई आहे ऐं केतिरो असां अल्लाह ऐं उन जे रसूल जे हुकुमनि ते हलूं था, केतिरे क़दुरु असां उन्हनि जी भञकड़ी कई आहे। यकीननि हे आफ़तूं बि सिर्फ़ु इन जे लाइ ईंदियूं आहिनि त मन माण्हू भला जे प्यार सां न आयो आहे त कॾहिं कॾहिं ॿार खे दड़को बि ॾिबो आहे न, त उहो दड़को बि इहो दुश्मनीअ जो न हूंदो आहे, उहो दड़को बि प्यार जो हूंदो आहे त मन हे मोटी अचे, हुन राह ते हे माण्हू हे ॿार हे ज़ाया थियण खां बची वञे। अल्लाह ताला बि ही सभु आज़माइशूं असां ॾे जेकॾहिं मोकिले थो, उनजो सबबु इहो ई आहे त माण्हू कंहिं न कंहिं तरीक़े सां मां अल्लाह जे पासे ॾे मुतवजे थी पवे। कोरोना जी वबा आई, उन में अवां पाण ॾिठो पंहिंजे अंदरि हिते सूरत हाल अहिड़ी हुई त अॻे ई हालात इंतिहाई माण्हुनि जा कसम पुरसी जा हुआ, पर असां पंहिंजे अखियुनि सां ॾिठो त केतिरनि माण्हुनि जा अरबे खरबे रुपयनि जा कारोबार जेके तस खां मस थी विया, कुझु न बचो माण्हुनि जे लाइ। वरी कोरोना खां मस निकितासीं सयूं त 2022-23 में शदीद क़िस्म जूं बारिशूं बरसातूं पयूं, उन में फसलुनि जो केॾो वॾो नुक़सानु थियो ऐं केतिरी वॾी तबाही थी, पर उन में बि पाण ॾिठोसीं त माण्हू अलाह जे पासे पोइ बि मुतवजी कोन थिया। ऐं हिन टाइम ही जेके
नज़र न अचण वारी वबाऊं ऐं मुसीबतूं आहिनि, उहा निपा कोठिन था उनखे, या का ॿी मुसीबत माकड़ जी सूरत में आहे, एड्स जी सूरत में आहे, या ॿी सूरत में, सभिनि खे मुतवजे अलाह जे पासे थियणो आहे। अलाह ताला असां सभिनि खे पंहिंजो क़ुर्ब ऐं प्यार नसीब फरमाए। अलाह ताला पंहिंजे तरफ़ तव्हां असां सभिनि खे ॾिसंदड़नि खे बि माइल थियण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। हे मौक़ियो आहे, हीअ घड़ी आहे, न त ख़बर कोन्हे का त 15 शअबान ते कंहिंजो लिस्ट जीअरनि जी में नालो लिखिबो, कंहिंजो मोहन जी में वाकई में ईअं आहे। ऐं जेको आहे सो रब साईं ईअं ई असांखे ॿुधाईंदो आहे त असांखे हुन ॾींहुं कीअं मोटिणो आहे, हुनखे कीअं यादि करिणो आहे। बरहक कीअं ई आहे, पर वठूं था नंढी साई, साई खां पोइ तव्हां सां गॾु हूंदासीं। वेलकम बैक नाज़रीन, जेको आहे सो ब्रेक खां पोइ वरी तव्हांजे साम्हूं हाज़िर आहियूं। हाणे असां सां अदी बुशरा मौजूदु आहे, जंहिंखां नबी सगोरे हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शान में हिकिड़ी नात ॿुधंदासीं, उन खां पोइ वरी ॻाल्हियुनि जो सिलसिलो अॻिते वधाईंदासीं। जी बुशरा। सारे नबियों के ओहदे बड़े हैं, सारे नबियों के ओहदे बड़े हैं, मेरे आका का मनसब जुदा है, वो इमाम सफ़े अंबिया है, वो इमाम सफ़े अंबिया है, उनका रुतबा बड़ों से बड़ा है, सारे नबियों के ओहदे बड़े हैं। कोई लफ्ज़ों में कैसे बता दे उनके रुतबे की हद है तो क्या है, हमने अपने बड़ों से सुना है, हमने अपने बड़ों से सुना है, सिर्फ अल्लाह उनसे बड़ा है, सारे नबियों के ओहदे बड़े हैं, मेरे आका का मनसब जुदा है, वो जो एक शहर नूरुल हुदा है, जलवागाहों का एक सिलसिला है, जिसकी हर सुबह हो शम्स दुहा है, जिसकी हर सुबह हो शम्स दुहा है, जिसकी हर शाम बद्र दुजा है, सारे नबियों के ओहदे बड़े हैं, मुस्तकिल उनकी चौखट अता हो, मेरे माबूद ये इल्तिजा है, कोई पूछे तो ये कह सकूं मैं, कोई पूछे तो ये कह सकूं मैं, बाब जिब्रील में
सिराज साहब ॻाल्हि हली पे जॾहिं अॻु में पंहिंजी सिला रहमी जे हवाले सां ई त उन में जेको आहे सो हिकिड़ो पासो जे ओॾी महिल तव्हां जॾहिं ॻाल्हि कयो पिया त मुंहिंजे ज़हन में हिकिड़ो ॿियो सुवालु आयो त अक्सर असांजा जेकी भाइर आहिनि जॾहिं उन्हनि खे हिन पासे ॾांहुं उन्हनि जी दिलि थींदी आहे या उहो के अहिड़ी सोबत में वेहंदा आहिनि जो दीन खे वधीक सम्झणु चाहींदा आहिनि त उहो पहिरियों कमु इहो कंदा आहिनि त पंहिंजी फैमिली खे हिते छॾे तबलीग ते कंहिं ॿिए शहर अक्सर ॿियनि मुल्कनि ॾांहुं बि हलिया वेंदा आहिनि ऐं पोइ हिते उन्हनि जी फैमिली उन्हनि जा ॿार या उन्हनि जी जेकी घरवारी आहे उहो मुख़्तलिफ़ प्रेशर्स दुनिया जो सहन थियूं बर्दाश्त कनि थियूं त छा इहो रवैयो सही आहे जेकॾहिं तव्हांखे अलाह साईं खे सम्झणो आहे या दीन खे सम्झणो आहे त तव्हां पंहिंजी जेका फैमिली जंहिंजे लाइ अलाह साईं हुकुम तव्हांखे अॻु में करे वेठो आहे उन्हनि खे छॾे करे माना परते किथे हलियो वञे मुश्किलनि में विझी करे? फितरत जेका आहे न इंसान जी फितरत आहे उहो चाहींदो आहे त मां तरक़ी कयां पर उनजे लाइ कुझु कंडीशन्स आहिनि शराइत आहिनि त इहे बि ज़ाहिर शादी कई आहे त उनजे लाइ पंहिंजी घरवारी खे थोरो सो उनखे थोरो सो माना सम्झाए ऐं उहा वॾी दिलि वारी हुजे पंहिंजे मुड़ुस खे छॾे या त इल्मु पढ़ण जे लाइ या तबलीग करण जे लाइ लेकिन उहा वॾी दिलि हुजे ऐं पहिरीं मासी ॻाल्हि कई त अॻे वेंदा हुआ उमिरि ते या हज ते वेंदा अॻे पंधु वेंदा हुआ त उहो पंहिंजे वालिदेन खां पुछी वेंदा इहो हुकुम बि इहो आहे त पंहिंजे वालिदेन खां पुछी वञे हिकु साहबी चयो या रसूल अल्लाह मां जिहाद ते वञा रसूल अल्लाह फरमाए तुंहिंजे घर में आहे वालिदेन आहिनि जी या रसूल जी बिल्कुलु तूं पंहिंजे घर में रह रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उनखे जो पंहिंजे घर में रह इन जी ख़िदमत करे इहो ई जिहाद आहे त कुझु कंडीशन्स आहिनि जेकॾहिं ॾिसे थो त मुंहिंजे घर में परेशानी आहे उनजी जेको आहे त पोइ उहे पंहिंजो मसइलो हल करे जेकॾहिं इजाज़त नथी मिले त पोइ उनखे इल्मु दीन हासिलु करणु या तबलीग करणु उनखे नथी जुगाए शर्त आहे त पंहिंजे वालिदेन खां पंहिंजे घर वारनि खां उनखे इजाज़त वठे ऐं हज जेकॾहिं कबो आहे हज जे लाइ बि शर्त आहे हज वॾो हिकिड़ो कमु आहे फ़र्ज़ु आहे इबादत आहे सॼी दुनिया में हिकु चकर करिणो आहे पर जेकॾहिं उनजे घर में वालिदेन आहिनि घर वारा उनखे ख़र्चु न ॾींदो उनजी ज़रूरत पूरी करे पोइ न वेंदो उनजो हज क़बूल न आहे शर्त आहे उनजो त इन जे करे असांजे लाइ लाज़मी आहे त का बि इबादत कजे पंहिंजे घर वारनि खां हा फितरत आहे इंसान जी अॻिते वधे कीअं हाणे ज़ाहिर अॻिते वधणो आहे ॿाहिरि मुल्क खे चवनि था मां पढ़ी अचां या तबलीग करे अचां त पोइ वरी घर वारनि जी वॾी दिलि हुजे पंहिंजे बचे खे छॾनि ऐं वरी पोइ जल्दी अचे ऐं उनजा हुकूक ज़रूरु पंहिंजा उनजो ख़्यालु रखे वग़ैरह उहे शयूं सही न आहे सही बिल्कुलु साईं तव्हां खां बि इहो ई साॻियो त उहो माना हिन शइ खां सफ़र लागर थी था वञनि उन्हनि खे लॻे थो बसि उन्हनि खे इहो ई कमु आहे उन्हनि जे ज़िमे के ॿिया ज़िमेवारियूं न आहिनि जॾहिं त उहे बि गॾु गॾु तव्हांखे हलाइणियूं आहिनि त छा असांजे भाइरनि जो इहो रवैयो जेको उथंदे ई अख़्तियार कंदा आहिनि इहो सही हूंदो आहे? तव्हां इंतिहाई हिकु संजीदा ॻाल्हि जी तरफ़ मौज़ूअ खे खणी आया आहियो ऐं ॾाढो ताख़ीर सां खणी आया आहियो हक़ीक़त इहा आहे त केतिरियूं शिकायतूं ऐं असांजूं अदियूं अमड़ियूं भेनर कंदियूं आहिनि फैमिली में बि या कंहिं बि सोर्स जे ज़रिए ॻाल्हियूं पहुचनि थियूं अलबत्ता पंहिंजे घर भातियुनि खे ईअं फिटी करे कमाइण जी निस्बत सां वञणु या दीन जी निस्बत सां वञणु या कंहिं बि ॿिए मामले में बचनि खे कंहिं परेशानी में धिके वञणु इहो कंहिं बि सूरत में इस्लाम इजाज़त नथो ॾिए अलबत्ता जेके अफ़राद अव्हां जे मथां उन्हनि जूं ज़िमेदारियूं अलाह तबारक व ताला विधियूं आहिनि अवल उन्हनि जा हुकूक आहिनि अव्हां जी घरवारी आहे अव्हां जी औलाद आहे अव्हां जा वालिदेन अव्हां सां गॾु आहिनि अवल उन्हनि जूं ज़िमेदारियूं पाण खे पूरियूं करणियूं आहिनि अगरि हुतां जीअं मौलाना सिराज साहब ॻाल्हि कई त दिलि वॾी आहे ऐं इजाज़त मिली थी वञे पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सहाबा इकराम रिज़वानुल्लाह अलैहि मजमईन खे जॾहिं तबलीग ते मोकिलींदा हुआ त हुकुम ॾींदा हुआ त वञो पंहिंजे घर भातियुनि खां इजाज़त वठी अचो अलबत्ता हिकिड़ो मरहलो अहिड़ो बि आयो जो सैयदना फारूक आज़म रज़ी अल्लाह ताला अन पुछा कई पंहिंजी ज़ोजा घरवारी खां त केतिरो अरसो मर्द पंहिंजे घर खे छॾे सघे थो पंहिंजे बचनि खे छॾे सघे थो अलबत्ता हाणे त माण्हू कमाइण सऊदी दुबई क़तर हेॾे होॾे हलिया था वञनि त सैयदना फारूक आज़म रज़ी अल्लाह ताला अन जी घरवारी जवाबु ॾिनो त साईं छिके छिके औरत जे अंदरि जेका बर्दाश्त आहे उहा इहा आहे त 4 महीननि ताईं हू सभु कुझु बर्दाश्त करे सघे थी उनखां वधीक औरत बर्दाश्त कोन कंदी अलबत्ता पूरे हिन टेम माहौल में जेको बि माण्हू जंहिं बि कमकार सां आहे चाहे बैरून मुल्क आहे या तबलीग में लॻियल आहे या दीन जी तइलीम हासिलु करण जे लाइ काॾे बि वियल आहे उनखे अवल पंहिंजे घर भातियुनि जा हुकूक आहिनि हुकूक लिबाद में वॾे मां वरी कड़ी वरी बि इहा ई जुड़े थी पई अवल उन घर भातियुनि जा हुकूक अदा करे उन्हनि जूं ज़रूरतूं पूरियूं करे उनखां पोइ ॿिए सभु कमु
उन सां गॾोगॾु इते आका अलैहिस्सलातु वस्सलाम दीन इस्लाम असांखे इहो सबक़ु ॾिए थो त पंहिंजे घर भातियुनि जी इजाज़त ऐं उन्हनि जे सलाह मशवरे सां पाण खे अॻिते हलणो आहे, न त शरई तौर ते काई इजाज़त कोन्हे का हिन शइ जी, माना इन शइ जी इजाज़त कोन्हे। कोन्हे का, बिल्कुलु त कोन्हे। सभिनी खां अॻु में तव्हां माना साईं जन जेको चयो न असुल जहाद उहो ई आहे जेको तव्हां हिते ख़िदमत कयो था, जेको तव्हां पंहिंजे घर पंहिंजे बच्चनि जी सुठी परवरिश कयो था, पंहिंजे घर भातियुनि जूं ज़रूरतूं पूरियूं कयो था, इन खां वॾी ॿी का इबादत बि कोन्हे का, सही काई बि ॿी इबादत कोन्हे का। जेका तव्हांजे घर भातियुनि जी ज़रूरत आहे तव्हां पूरी कयो, हक़ हलाल कमाए करे तव्हां घर भातियुनि ताईं शाम जे टाइम खणी था अचो, इन खां वॾी ॿी काई इबादत कोन्हे का। तव्हांजे बच्चनि जूं ज़रूरतूं अव्हां कमाए करे पंहिंजे बच्चनि जी परवरिश कयो था, उन्हनि जूं ज़रूरतूं पूरियूं कयो था, उन्हनि खे सुठी तइलीम ॾियो था, उन्हनि खे सुठी खाद खुराक खारायो था, इन खां वॾी ॿी का बि इबादत कोन्हे का। इन जे लाइ उन्हनि जा हुकूक आहिनि, घरवारी जा, बच्चनि जा, वालिदैन जा, उन सभिनि हुकूकनि सां हलणो आहे। उहो इन दायरे में अगरि हुन पंहिंजा अवल हुकूकुल इबाद जी जेका असां इब्तिदा खां वठी मरहले खां हलिया आहियूं, हुकूकुल इबाद में बि पहिरियां हिन चौदीवारी खे क़ैद कयो वियो आहे। त उन चौदीवारी जे अंदरि जेकॾहिं तव्हांजी अमड़ आहे, तव्हांजो अबु आहे, तव्हांजी घरवारी आहे, तव्हांजी औलाद आहे, अवल उन्हनि जा हुकूक पूरा करणा आहिनि, बाक़ी पोइ सभु ॻाल्हियूं आहिनि जेके बि शरई मामलात आहिनि, अवल इन दायरे ताईं पाण खे रखणो आहे। इन जे अंदरि जेके अल्लाह तबारक व ताला असांजे मथां ज़िमेदारियूं रखियूं आहिनि उहे पूरियूं करणियूं आहिनि। यकीनन ही घर भाती राज़ी हूंदा त पक ॼाणिजे त अलाह बि राज़ी हूंदो। बिल्कुलु अल्लाह राज़ी हूंदो। वाक़ई में जॾहिं घर भाती तव्हांजा राज़ी हूंदा त रब ज़रूरु असांखे राज़ी हूंदो। शल रब असां सभिनी खां राज़ी थिए। ऐं तव्हांजी वॾी वॾी महिरबानी मौलाना साहब, तमामु सुठियूं ॻाल्हियूं थियूं साईं, तव्हांजी वॾी वॾी महिरबानी, आप सबका बहुत बहुत शुक्रिया। जी नाज़रीन, जेको आहे सो 3 सिटूं आहिनि। चयो वियो आहे त ज़ेर थी ज़बर न थी पेश थीसीं। जेकॾहिं पाण सम्झूं इन्हनि 3 लाइननि खे त पाण हिकिड़ी सुठी ज़िंदगी गुज़ारे सघूं था ऐं पंहिंजनि जो ख़्यालु बि रखी सघूं था ऐं दीन खे बि सही नमूने सम्झी सघूं था। मोकिलाणी पंहिंजी कोन्हे, सूमर ते पाण वरी गॾु हूंदासीं। आख़िरी में पाण इकरा खां नात ॿुधंदासीं। दुआनि में असांखे यादि रखिजो। अल्लाह हाफ़िज़। अल्लाह ने बुलाया है, अल्लाह के घर में हूँ, काबे का नज़ारा है, अल्लाह के घर में हूँ, अल्लाह ने बुलाया है। दरबार ये कैसा है, पेशानी से पहले दिल सजदे में झुकाया है, अल्लाह के घर में हूँ, काबे का नज़ारा है, अल्लाह के घर में हूँ। मेहमान खुदा के हैं, अब फिक्र नहीं कोई, अल्लाह ने खिलाना है हमें, अल्लाह ने पिलाना है, अल्लाह ने बुलाया है, अल्लाह के घर में हूँ, काबे का नज़ारा है, अल्लाह के घर में हूँ। वो रुकने यमानी हो या रुकने इराकी हो, हर कोने को चूमा है, अल्लाह के घर में हूँ, काबे का नज़ारा है, अल्लाह के घर में हूँ। अल्लाह करम करना, हर साल बुला लेना, अल्लाह करम करना, रमज़ान में बुला लेना, हर दिल की तमन्ना है, अल्लाह के घर में हूँ, काबे का नज़ारा है,
सजदे में उजागर है और सामने काबा है, मौला ने नवाजा है हमें अल्लाह